अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग एवरीवन। मॉर्निंग विद धरतीअ में भलीकार कयां पई अवां सभिनी खे। उम्मीद आहे ठीकु हूंदव ऐं ॾींहं जी ख़ूबसूरत शुरूआत थी चुकी हूंदी अवां सभिनी जी। ऐं जेके बि असांजा डेली बेसिस ते रूटीन हूंदी आहे हुनखे मुंहुं ॾेई रहिया आहियूं सभई। हर कोई पंहिंजे पंहिंजे कमनि खां निकिरी वियो आहे ऐं घर में जेके मुंहिंजो भेनरूं मूंखे ॾिसनि थियूं उन्हनि जे लाइ मुंहिंजो इहो चवणु आहे त जीअं मां पंहिंजी चांहि जे प्यालीअ सां गॾु अव्हां खे वेलकम थी कयां, अव्हां बि जॾहिं असांजे प्रोग्राम में वेहो ऐं जॾहिं असांजो प्रोग्राम इंजॉय कयो त चांहि सां गॾु इंजॉय कयो। उन सां छा आहे त इंसान जो भरपूर नमूने फुल सुबुह सां एंटरटेनमेंट थी वेंदी आहे। ऐं अॼु जे ॾींहं जे हवाले सां मां अव्हांखे ॿुधायां सभिनी खे त ॾाढो ख़ासि ॾींहुं आहे। जीअं त इंसान अक्सर असां कोशिशि कंदा आहियूं, ॻाल्हियूं बि कंदा आहियूं असां पंहिंजे प्रोग्राम में त जेको आर्ट ऐं कल्चर आहे उहे असल में असांजा असल वैल्यूज़ इहे आहिनि। असांजी सोसाइटीअ खे जेको आहे मज़बूत ठाहिणु ऐं ख़ूबसूरत ठाहिण में आर्ट ऐं कल्चर जो वॾो हथु आहे। ऐं इन ई हवाले सां असांजी सिंध जी तहज़ीब बि उन में बि इन्हनि जो हिकिड़ो वॾो रोल आहे, छो त 5000 साल पुराणी तहज़ीब बि जेका इंडस सिविलाइज़ेशन ऐं मुंहिंजे दड़े मां बि जेके आसार निकिता आहिनि उन में बि जेको डांसिंग गर्ल वारो एलिमेंट आहे त इन मां इहो नज़र अचे थो, इहो ज़ाहिर थिए थो त रक़्स जेको आहे उहो सिंधी ऐं सिंधू तहज़ीब जो हिकिड़ो वॾो हिसो आहे ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो फॉर्म ऑफ आर्ट आहे। अॼु इंटरनेशनली डांस डे जे हवाले सां बि इनखे सेलिब्रेट कयो वञे थो अॼोके ॾींहं ते। त ज़बरदस्त हिकिड़ो ख़ूबसूरत ॾींहुं आहे 29 अप्रैल ते वर्ल्ड डांस डे जेको आहे मल्हायो वञे थो सॼी दुनिया में। त जेके बि मुंहिंजा जेके को आर्टिस्ट मां उनखे चवणु चाहींदसि ऐं जेके बि मुंहिंजा भाइर भेनर आहिनि उहे रक़्स ऐं डांस जी फॉर्म ऐं उनजी फील्ड सां वाबस्ता आहिनि त उन्हनि सभिनी खे अॼु जे ॾींहं जी मुबारक हुजे। ऐं असां सभिनी खे, छो त आर्ट कंहिं बि फॉर्म में हुजे उहो ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं ख़ूबसूरती इंसान खे दुनिया में सर्वाइव करण में हेल्प ॾिए थी, मददगार साबित थिए थी। आर्ट जा फॉर्म्स तमामु घणा आहिनि, मौसीक़ी बि आर्ट जी फॉर्म आहे, शाइरी बि हिकिड़ी फॉर्म ऑफ आर्ट आहे, पेंटिंग आहे, मुसवर जंहिंखे चइजे थो मुसवरी जेको कमु आहे उहो बि हिकिड़ो आर्ट आहे। त इहे सभु जेके आर्टिस्ट आहिनि ऐं जेके बि आर्ट आहिनि असांजे कल्चर खे, असांजी सिंध खे, असांजी सोसाइटी खे अञा वधीक ख़ूबसूरत ऐं मज़बूत बणाईंदा आहिनि। जॾहिं मौसीक़ीअ जी ॻाल्हि कबी आहे त असां सां गॾु लाजो भाई जो मूंखे ज़हन में अची वेंदो आहे फ़ौरन, छो त लाजो भाई जो साथ हूंदो आहे। अस्सलाम वालेकुम लाजो भाई, क्या हाल है आपके? मैं बिल्कुल खैरियत से हूं, आप बताएं? मैं बिल्कुल ठीक ठाक, हर रोज़ की तरह। आप बहुत ही जो है बड़े माशाल्लाह गुड लुकिंग और सुबह सुबह जिस एनर्जी के साथ आप आते हैं ना बहुत हमें अच्छा लगता है। और अल्लाह पाक आपको सेहत दे और हमारे साथ ऐसे ही आपका साथ बरकरार रहे और ये जो अच्छा करते रहें बस, है ना, अच्छा लगता है हमारे। छो त फैमिली आहे असांजो, ज़ाहिर आहे घर बातिन वांगुरु असां सभई हिक ॿिए सां कनेक्टेड आहियूं। स्क्रीन ते अव्हांखे मां नज़र ईंदी आहियां, लाजो भाई नज़र ईंदो आहे, पर काफ़ी अहिड़ा माण्हू काफ़ी अहिड़ी टीम आहे वॾी जेका मां चवंदसि त मेहनती टीम आहे धरती टीवीअ जी, जेका कैमरा जे पुठियां कैमरामैन जेके वेहंदा आहिनि ऐं उहो बि डायरेक्टर्स हूंदा आहिनि ऐं वरी कैप्टन ऑफ द शिप जंहिंखे चइबो आहे उहो डायरेक्टर आहे असांजे शो जो एनडी शर्मा। सो ही सभिनी जी महिनत आहे ऐं सभई असां घर जे भातियुनि वांगुरु कमु कंदा आहियूं। ऐं मूंखे चांहि बि जेको मुंहिंजो भाउ ॾींदो आहे आफ़ताब नालो आहे, उनजो वॾो जेको आहे सो सपोर्ट आहे, असां सभिनी खे चाहियूं पीआरींदो आहे ऐं ॾाढो ख़्यालु कंदो आहे। सो ही सभु जेके ॻाल्हियूं आहिनि न इन सभिनी खे जेको बिल्कुलु बिल्कुलु असांजो माण्हू त सभ खां वधीक डबल महिनत कंदो आहे, छो त ज़ाहिर आहे जेको बि कॉन्टेंट तव्हां ताईं पहुचाइजे थो, ही आवाज़ पहुचाइजे थो, अगरि मौसीक़ी आहे त उनजो जेको बि साउंड जो सिस्टम आहे उहो सभु उहे हैंडल कनि था। असल में छा आहे त हर हिकु इंडिविजुअल जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु थींदो आहे। असां सभिनी खे उन किरदार खे सुञाणण जी ज़रूरत आहे त असां जॾहिं ज़िंदगी में पंहिंजो कोई बि परफॉर्म कयूं था रोल त उहो कहिड़े क़िस्म जो आहे, उनजो इम्पैक्ट छा आहे। बहरहाल अॼु असां वटि जेके महिमान आहिनि उहे बि ॾाढा बहितरीनु आहिनि ऐं ॾाढी वैराइटी ऑफ गेस्ट आहे असां वटि, छो त असां जेको आहे जीअं आर्ट जो मां ज़िक्र कयो त ख़ूबसूरत आर्ट आहे ऐं आर्ट जे हवाले सां मौसीक़ी जेको वॾो फ़न आहे उन हवाले सां असां वटि हर ॾींहुं कोई न कोई अहिड़ो गेस्ट हूंदो आहे जो असांखे ख़ूबसूरत कलाम ॿुधाए ऐं मौसीक़ीअ सां असांजो कनेक्शन ऐं सुबुह सां ख़ूबसूरत कलाम ॿुधिबो आहे, ज़बरदस्त मौसीक़ी ॿुधिबी आहे त न सिर्फ़ु असांजो पर ॿुधंदड़नि जो बि जेको आहे असांखे ॾिसंदड़नि जो बि ॾींहुं ॾाढो सुठो गुज़री वेंदो आहे। सो अॼु बि अहिड़ो बहितरीनु फ़नकार ऐं मां चाहींदसि सिंध जो असासो अहिड़ा माण्हू जेके पंहिंजे उस्ताद जी छांव में पंहिंजो हिकिड़ो नालो क़ाइमु कयो अथऊं ऐं अॼु बि जॾहिं असां सिंध जो लेजेंडरी आर्टिस्ट जेको आहे जलाल साहब खे, जलाल चांडियो खे जॾहिं यादि कंदा आहियूं त उनजो हिकिड़ो कलाम, उनजी शाइरी, उनजो अंदाज़ मुनफ़रिद आहे ऐं उन अंदाज़
उन जे जेका मां सम्झंदसि त उन ई फॉलो खे उन ई पाथ खे जेको फॉलो था कनि पिया उन जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जो बि ज़बरदस्त कॉन्ट्रीब्यूशन आहे छो त अॼु असांजे गेस्ट जेके असांजे प्रोग्राम में आहिनि से जिगर जलाल साहब आहिनि उन्हनि जे नाले मां बि जेको आहे सो ज़ाहिर थिए थो त जलाल चांडियो साहब जा शागिर्द आहिनि उन्हनि सां काफ़ी वक़्तु रहिया आहिनि ऐं उन सां न सिर्फ़ु रहिया आहिनि पर उन्हनि जी गायकीअ में उन्हनि जी परफॉर्मेंस में बि जलाल चांडियो जी हिकिड़ो नज़र ईंदो आहे असरु सो वेलकम कयूं था उन्हनि खे जिगर जलाल साहब अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि ख़ुशि आहियो ठीकु ठाक बिल्कुलु सुबुह सुबुह सां अवां सां मुलाक़ात ज़बरदस्त रही ऐं मूंखे पूरो पूरो जेको यकीन आहे त अॼु जो जेको असांजो प्रोग्राम लाजवाब थींदो छो त अवांजो जेको मुनफ़रिद अंदाज़ आहे गायकीअ जो ॾाढो प्यारो ॾाढो दिलि ताईं पहुचंदड़ आहे असां त इहे ई चवंदा त को दिलि सां नियापो ॾियूं ॿुधण वारो दिलि सां हुजे बाक़ी असां त दिलि सां नियापा ॾियूं था बिल्कुलु ईअं न दिलि सां जेको नियापो निकिरंदो न ज़रूरु त पहुची दिलि वेंदो सां ई माण्हू पहुचंदो बि ज़रूरु अथव पंहिंजी जाइ ते उहो कॾहिं बि ज़ाया न वेंदो आहे अलाह कंदो इंशाअल्लाह बहितरीन ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हियूं अञा बि जारी रखंदासीं जिगर जलाल साहब सां पर मां हाणे वेंदसि हींअर पंहिंजे ॿिए गेस्ट जी तरफ़ उहे बि ॾाढा बहितरीन आहिनि सोसाइटी में पंहिंजे पाण खे ज़बरदस्त तरीक़े कॉन्ट्रीब्यूट कनि था पिया काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके असां जहिड़ा माण्हू जेके कोशिशि कंदा आहियूं त असल उन्हनि माण्हुनि खे मंज़र आम ते आणियूं ऐं उन्हनि सां डिस्कशन कयूं त सोसाइटी जा मसइला छा आहिनि जेके पाण सोसाइटी में अंदरि वञी करे उन्हनि माण्हुनि सां पर्सन टू पर्सन प्रॉब्लम्स सॉल्व कनि था सो लीगल एड सोसाइटी जेका आहे उहा पाण हिकिड़ो बहितरीनु कमु करे रही आहे ऐं उन सां वाबस्ता हर फ़र्द असांजे प्रोग्राम में अक्सर ईंदा रहंदा आहिनि ऐं उन्हनि मां असांखे घणो कुझु सिखण खां बि मिलंदो आहे त कहिड़े नमूने उहे फ्री ऑफ कॉस्ट कीअं हिकिड़ो इदारो आहे जेको माण्हुनि जी जेको आहे उन्हनि खे फैसिलिटीज़ बि फ़राहम करे थो उन्हनि खे जेको आहे एडवाइस बि करे थो अलॻि अलॻि मामलनि में सो वेलकम कयूं था लीगल एडवाइज़र आहिनि लीगल एड सोसाइटी जा अॼु असांजा गेस्ट आहिनि मुर्तज़ा अहमद मेतलो साहब अस्सलाम वालेकुम सर जी वालेकुम कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा जी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र आहे वेलकम कयूं था तव्हांखे ऐं आई एम थैंकफुल त तव्हां आया सुबुह सुबुह सां टाइम कढी असां वटि ऐं जीअं त मां अॻु में बि ज़िक्र कयो त लीगल एड सोसाइटी जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे सोसाइटी जी में बेटरमेंट आणण जो ऐं उहे मसइला हल करण जो जेके असांजी सोसाइटी में असां सदियनि खां फेस कंदा अचूं था पर हिन वक़्तु ताईं असांखे इहा ख़बर कोन हुई त कहिड़े मसइले जे लाइ कंहिं माण्हूअ सां राब्तो कजे ऐं सलाह बि वठिजे त कहिड़नि माण्हुनि सां सलाह वठिजे जेके असांखे ट्रू माने में सही तरीक़े सां गाइड करे सघनि सो अवां अॻु में थोरो मूंखे मां चाहींदसि त उहे ॾिसंदड़ जेके अॻु में असांजा प्रोग्राम मिस करे वेठा आहिनि उन्हनि खे आइडिया न आहे त लीगल एड सोसाइटी बेसिकली आहे छा ऐं कीअं कमु करे थी अच्छा लीगल एड सोसाइटी हिकिड़ी फॉर्म आहे जेका NGO सिंध गवर्नमेंट सां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप आहे जेका नासिर साहब जस्टिस रिटायर नासिर असलम ज़ाहिद साहब जन ठाही हुई उन्हनि जो हिकिड़ो प्रोग्राम आहे सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर उनजो मक़सदु इहो आहे त जेकी माण्हू अहिड़ा आहिनि या लेडीज़ आहिनि जेकी कंहिं वकील वटि नथा वञी सघनि कानूनी मशवरो वठिणो आहे उन्हनि खे ऐं उन्हनि जे लाइ आसान नाहे कंहिं वकील ॾे वञनि या उन सां मिलनि या उन सां मीटिंग कनि पंहिंजे मसइले जे बारे में डिस्कस कनि त असांजो टोल फ्री नंबर आहे 0800 70806 उन ते उहे कॉल करे सघनि था 9 to 5 ऐं पंहिंजे मसइले जो जेको बि उन्हनि जो इशू आहे पाकिस्तानी लॉ जे हिसाब सां उनजी रहनुमाई वठी सघनि था इन में हिकिड़ी ॿी शइ मां ऐड कयां जीअं टाइम आहे 9 to 5 जेकॾहिं 5 खां पोइ कॉल्स अचंदियूं त उहे वॉइस मेल ते हली वेंदियूं आहिनि पोइ उन्हनि खे असां सेकेंड डे जेको आहे कॉल बैक करे वठंदा आहियूं सही ज़बरदस्त बहितरीन ऐं अॼुकल्ह हिकिड़ो ॿियो बि अहम इशू आहे सोसाइटी में जंहिंखे चयो वञे थो त लेटर ऑफ एडमिशन खपे सक्सेशन सर्टिफिकेट जो इन हवाले सां थोरो तव्हां गाइड कयो त इन में लीगल एड सोसाइटी जो कहिड़ो किरदारु आहे अच्छा हिकिड़ो ईअं थींदो आहे जेकॾहिं कंहिं माण्हू जो इंतकाल थिए थो ऐं उनजी प्रॉपर्टी आहे जाइदाद आहे प्लाट आहे घरु आहे दुकानु आहे या उनखां अलावा बैंक में लॉकर्स आहे बैंक अकाउंट आहे या सेविंग सर्टिफिकेट इहे शयूं आहिनि त उन्हनि जी लीगल हेयर्स जेके उनखे डिस्ट्रीब्यूट करणु चाहिनि था या प्रॉपर्टी सेल करणु चाहिनि था त उन्हनि जे विच में कॾहिं कोई डिस्प्यूट न आहे त पोइ नादरा वटि एप्लीकेशन फाइल करे सघनि था और नादरा वटि एफिडेविट मिलंदो आहे उन में सबमिट कराईंदा लेटर ऑफ एडमिनिस्ट्रेशन या सक्सेशन सर्टिफिकेट जे लाइ ऐं लेटर ऑफ एडमिनिस्ट्रेशन हूंदो आहे जेका प्रॉपर्टी घर शॉप या प्लॉट्स आहिनि उन्हनि जे लाइ ऐं सक्सेशन सर्टिफिकेट जेकी बैंक्स अकाउंट्स या इन सां रिलेटेड कुझु शयूं आहिनि त उन्हनि जे लाइ सक्सेशन सर्टिफिकेट जे लाइ नादरा अप्रोच करे सघनि था सिंध जो एक्ट आहे सिंध लेटर ऑफ एडमिनिस्ट्रेशन सक्सेशन एक्ट उन जे तहत जेको आहे इहो प्रोसीडिंग थी सघे थी
सही, ज़बरदस्त, बहितरीन। ऐं अक्सर अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ज़ाहिर आहे पोइ इन मसइले में ॾाढियूं ॾुखियायूं, इहो प्रोसेस ॾाढो लेंदी हूंदो आहे। हिकु त अॻु में ई इंसानु हुन में ग्रीफ में हूंदो आहे त असांजो प्यारो को घर जो भाती जेको आहे विछड़जी वियो आहे। ॿियो वरी इन सॼे मरहले खे थोरो ईज़ी कराइण जो मां सम्झंदी आहियां त अहिड़ो कुझु प्लेटफॉर्म हुजणु घुरिजे त इहे मतिलबु मसइला थोरा ईज़ीली प्रोसेस थी वञनि, हिन में इंसान खे वधीक ख्वारी न करणी पवे। जी, अॻु में इहो हुयो त इहो ई सॼो तरीक़ो या प्रोसीडिंग हुई लेटर ऑफ एडमिनिस्ट्रेशन या सक्सेशन सर्टिफिकेट जी, त उहा अदालत जे थ्रू थींदी हुई। ऐं अदालत में त टाइम लॻी वेंदो आहे, इहा सभिनी खे ख़बर आहे, त उन में साल खां मथे या उन घटि आसपास थी वेंदो आहे। त हाणे हीउ जेको नादरा जो नओं प्रोसीजर शुरू थियो आहे, इहे 2021 खां शुरू थियो आहे। उन में इहो आहे त महीननि जे अंदरि लॻभॻि महीने में या महीने खां मथे कंहिं वजह सां लेट थी वञे त अलॻि ॻाल्हि आहे, को ऑब्जेक्शन अचे त न त थोरे टाइम जे अंदरि शॉर्ट टर्म में लेटर ऑफ एडमिनिस्ट्रेशन या सक्सेशन सर्टिफिकेट इशू थी वेंदो आहे। उन खां पोइ लीगल एयर्स जेकी बि आहिनि उहो पुराणी प्रॉपर्टी जेका बि आहे डिस्पोज ऑफ करे सघनि था। ऐं कहिड़े केसिस अहिड़ा आहिनि जंहिंमें उहो इशू न थी सघंदो आहे त जे अॻिते असांजा ॾिसंदड़ जेके आहिनि उहे उन हवाले सां अगरि का कमी पेशी आहे कुझु डॉक्यूमेंट्स में या के मसइला अहिड़ा आहिनि त उहे मेंटली तौर ते तयारु रहनि? अच्छा, हिकिड़ो ईअं हूंदो आहे जेकॾहिं लीगल एयर्स नादरा वञनि था त उन्हनि खे बायोमेट्रिक प्रोसेस करिणो पवंदो आहे। ऐं जीअं नंढो ॿारु आहे, 18 सालनि खां नंढो आहे, उनजो सीन आहे या को डिसेबल आहे या मेंटेलिटी डिसऑर्डर आहे, ऐं या को डिस्प्यूट अची वञे थो पाण में भाउ भेण लीगल एयर्स जो झगड़ो थी वञे थो त असां प्रॉपर्टी उनजे विरासत जे बारे में, त उन सूरत में नादरा वटि अख़्तियार न हूंदो आहे त उहे लेटर ऑफ एडमिनिस्ट्रेशन सक्सेशन सर्टिफिकेट इशू कनि, पोइ उहे डिक्लाइन सर्टिफिकेट इशू कंदा आहिनि ऐं उन खां पोइ इहा प्रोसीडिंग कोर्ट में थींदी आहे। अच्छा, कोर्ट में इहा दरख़्वास्त फाइल कबी आहे, पोइ कोर्ट उन केस खे प्रोसीड कंदी आहे। सही, बहितरीन। ऐं इहे जेके उहे हक़ीक़तूं आहिनि समाज जूं जिन सां असांखे जेको आहे अवेयर हुजणु तमामु ज़रूरी आहे, त असांखे ख़बर हुजे त इहे मसइला आहिनि सोसाइटी जा ऐं इन्हनि मसइलनि खे कहिड़े नमूने में ॾियणो आहे। त सभ खां पहिरियों त मां ॾिसंदड़नि खे इहो चवणु चाहींदसि त सब्र ऐं शुक्र ऐं पेशेंस, सब्र सां कमु वठो, छो त इहे उहे मामला आहिनि जॾहिं इंसानु अहिड़ा नाज़ुक मरहला एग्रेसिवली ऐं टेंशन में ऐं परेशानीअ में जॾहिं फेस कंदा आहिनि त उहो वक़्तु उन जे लाइ न डबल थी वेंदो आहे। हर कम में वक़्तु खपंदो आहे, हर कम खे पूरो थियण में असां वटि लॉज़ आहिनि, असां वटि गवर्नमेंट आहे, असां वटि इदारा आहिनि लीगल एड सोसाइटीअ जहिड़ा, त ज़ाहिर आहे इहे जॾहिं प्रोसेस में आणनि था कंहिं बि कम खे त उन में टाइम लॻंदो आहे। कोई बि कमु ईअं मिंटनि में न थी पवंदो आहे, कुझु ॾींहंनि में न थी पवंदो आहे, त इन जे लाइ वरी असांखे बीइंग अ सोसाइटी सब्र सां कमु वठणु घुरिजे, उन्हनि खां कोऑपरेट करणु घुरिजे। इहो ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत अमल आहे ऐं इन हवाले सां बि अॻिते ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। ऐं मितलो साहब असांजा गेस्ट आहिनि, उन खां ख़ूबसूरत ॿिया बि अलॻि अलॻि जेके पासा आहिनि ज़िंदगीअ जा, सोसाइटीअ जा जेके बि इशूज़ आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाइबो। जलाल साहब, जिगर जलाल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि जी तरफ़ वञूं था। जी जिगर साहब, अव्हां ॿुधायो त सुबुह सां नॉर्मली अॼु त ॾींहं जी शुरूआति तव्हांजी धरतीअ सां थी आहे, अॼु तव्हांजी मॉर्निंग जेका आहे उहा धरतीअ ते आहे, पर बेसिकली सुबुह सां तव्हांजी रूटीन छा रहंदी आहे? छा सुबुह सां रियाज़त कंदा आहियो या वॉक ते निकिरी वेंदा आहियो या कोई अहिड़ो को ख़ासि अमल आहे जेको तव्हां डेली बेसिस ते कंदा आहियो? असांजो सुबुह जो इहो ई आहे, रियाज़ अॻु में कंदा हुयासीं, हा, सो हाणे उहो बि माना थोरो वञण त माण्हू घटि थो टाइम ॾिए, घुमण फिरण बि घटि आहे। बसि सुबुह सां उथी पंहिंजे बचण सां ॾाढा चांहियूं बिस्किट खाई वरी कचारा बचारा लॻनि था, अल्हम्दुलिल्लाह, बसि वक़्तु इहो ईअं ई गुज़रे थो। ज़बरदस्त। अच्छा, असांजे ॻोठनि में केॾी ख़ूबसूरत आहे हिकिड़ी रिवायत आहे त सुबुह सां जॾहिं नेरनि कबी आहे घर भाती मिली करे त मच्छी बतर बि आहे, वरी इहो ॾही दौरो हुनखे चइजे थो, त इहे सभु नाश्तो जेको नेरनि आहे उहा केॾी हेल्दी हूंदी आहे असांजे ॻोठनि जी, ऐं उहा केॾी ज़रूरी आहे त घर भातियुनि सां ॿारनि सां वेही करे माण्हू लाज़मी करे। छो त बचड़नि सां जीअं सुबुह जो निंड में माण्हू उथे थो, उथण सां पंहिंजे कहूल ते हिकिड़ो थीद पइजी थी वञे, नंढा नंढा बचड़ा, त उहा ईअं सम्झो त माना इहा ॼणो ज़िंदगी पई वधे पई। बिल्कुलु ईअं लॻंदो आहे ॼणु असांजी ज़िंदगी ॾिसण सां माना हिकिड़ी दिलि ख़ुशि थिए, दिलि जो ख़ुशि हूंदी त सभु कम सवला आहिनि। वाह वाह वाह। दिलि खे परेशानी जो हूंदी त को कम बि त पोइ त मुश्किल आहे न, परेशानी में गुज़ार। भला कॾहिं ईअं थियो आहे त दिलि जेको आहे राज़ी नथी थिए, कॾहिं सुकून में नथी अचे, भला छा कंदा आहियो त पोइ दिलि खे सुकून मिलंदो आहे अव्हांखे? असां ॻाइणा माण्हू, पोइ
जीअं पंहिंजा दर्द लिकाए दुनिया वारनि माण्हुनि खे ख़ुशियूं ॾींदा हुआ, वाह वाह, उन्हनि खे ख़ुशि कंदा हुआ। हिकिड़ा ख़ुशियुनि जा कलाम ॻाए, हिकिड़ा कलाम ॻाईंदा हुआ जेके भलनि शाइरनि जी जेका शाइरी आहे उहा ईअं सम्झो त हिकिड़ो मैसेज आहे। सही, पोइ कॾहिं कॾहिं वरी पाण बि अहिड़ा ई कलाम गुनगुनाए पंहिंजे ख़्याल में वेही पंहिंजी दिलि खे बि राज़ी करे पंहिंजी दिलि खे बि ईअं ई ईअं रिझाईंदा। रिझाईंदा। वाह वाह वाह, ज़बरदस्त। पोइ हींअर भला जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जी दिलि खे कीअं रिझाईंदा, उहो कहिड़ो कलाम ॿुधाईंदा? बिल्कुलु। हाणे अवल असां तव्हांखे सिंध जो कलाम हिकिड़ो ॿुधायूं था, बिस्मिल्लाह। छो त अॼु असांजे जेके असांजा वकील दोस्त हुया, जेके बि असांजो सिंधी अवाम हुयो, हा अॼु सभिनी खे शोभ मिली आहे। हा हा, त उन जे लाइ राशिद मोराई साईं जो हिकिड़ो पुराणो कलाम लिखियलु हुयो, पर इहे कलाम वॾनि शाइरनि जा हिकिड़ी अहिड़ी शाइरी आहे जेको माना न्यापो बि आहे ऐं ही दुआ बि आहे। हा, बिस्मिल्लाह करे बिस्मिल्लाह। लाजो भाई। इन माइक खे सिधो कयो। हा तारी ॻाल्हाइण महिल ॿी तरह था कयूं। जिगर जलाल पाण ई मेंटेन कंदा, मैनेज कंदा हिन चाहिए। वाहिद वसाई से आहूं आलम जूं सुनी, वाहिद वसाई से आहूं आलम जूं सुनी, वो मोकल थे न मींह खे हिकु तिर न तरसानी से, साहिब सारी सिंध ते तूं बादल बरसानी से, हाणे मिसरी मिलानी खीर वांगुरु खंड में, छो त हर माण्हू जो ही आवाज़ कहिड़ो आवाज़ आहे। हर माण्हू जेको हूंदो न त उहा ई दुआ घुरंदो त ख़ुदा करे त सिंध असांजी शाद आबाद रहे, ही सिंधी आबाद हुजनि ऐं शाद हुजनि। त राशिद मोराई चए थो, ओ जिए सिंध जीअन सिंधी छा लड़े, ओ दुआ कयो मारू मुंहिंजा रहनि ख़ुशहाल रे, ओ दुआ कयो मारू मुंहिंजा रहनि ख़ुशहाल, ओ जिए सिंध जीअन सिंधी छा लड़े, जिए सिंध जीअन सिंधी छा लड़े, दुआ कयो मारू मुंहिंजा रहनि ख़ुशहाल, ओ दुआ कयो मारू मुंहिंजा रहनि ख़ुशहाल रे। मरसू सिंध न देसू बोली जल जी बोली, वो सिंधी बोली कौमी बोली बचड़न खे या लोली, वो मरसू सिंध न देसू बोली जल जी बोली, वो सिंधी बोली कौमी बोली बचड़न खे या लोल, शीहन जी हिक ॾींहुं हयाती, ओ शीहन जी हिक ॾींहुं हयाती, गिदड़नि जा सब साल रे, दुआ कयो मारू मुंहिंजा रहनि ख़ुशहाल रे, ओ दुआ कयो मारू मुंहिंजा रहनि ख़ुशहाल रे, ओ जिए सिंध जीअन सिंधी छा लड़े, जिए सिंध जीअन सिंधी छा लड़े, ओ दुआ कयो मारू मुंहिंजा रहनि ख़ुशहाल रे, ओ
ओ दुआ कयो मारू मुंडा रहन खुशहाल रे राजू मट लखन जो हर एक सिंधी सोढो हर को जेड़ो शूहे मुंह हर को दूल्हे दो दो हिकड़ो राजू मट लखन जो हर एक सिंधी सोढो हर को जेड़ो है शूहे मुंह हर को दूल्हे दो ओरे टिरत डोरे जडियन था ओरे टिरत डोरे जडियन धरती अखे जर झालड़े दुआ कयो मारू मुंडा रहन खुशहाल रे ओ दुआ कयो मारू मुंडा रहन खुशहाल ओ जिए सिंध ढियन सिंधी शालड़े जिए सिंध ढियन सिंधी शालड़े दुआ कयो मारू मुंडा रहन खुशहाल रे ओ दुआ कयो मारू मुंडा रहन खुशहाल रे धड़िया की भूल बनारी सचल सामी वारी ओ जिए कोटो हर एक माण्हू जिए पोरत हारी धड़िया की भूल बनारी सचल सामी वारी ओ जिए कोटो हर एक माण्हू जिए पोरत हारी राशिद पाण सिपाही आयूं ओ राशिद पाण सिपाही आ सिंधु वॾा रखवालड़े दुआ कयो मारू मुंडा रहन खुशहाल रे ओ दुआ कयो मारू मुंडा रहन खुशहाल रे ओ जिए सिंध ढियन सिंधी शालड़े जिए सिंध ढियन सिंधी शालड़े दुआ कयो मारू मुंडा रहन खुशहाल रे ओ दुआ कयो मारू मुंडा रहन खुशहाल वाह 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 कमाल कमाल ज़बरदस्त ऐं दुआ ई आहे त दुआ कजो मारू मुंहिंजा रहनि ख़ुशहाल रे ऐं ख़ुशहाली जेका आहे उहा पाणीअ सां ऐं सिंधूअ सां मुंसलिक आहे सो इन करे सिंधूअ ते कैनाल कंहिं बि सूरत नामंज़ूर आहिनि इन ई ॻाल्हि ते नंढड़ी साई वठूं था वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं ज़बरदस्त कलाम हुयो ऐं फुल ऑफ एनर्जी जेको जिगर जलाल साहब पंहिंजो कलाम ॿुधायो असांखे ऐं सुबुह सुबुह सां असांजे त सॼे हिन माहौल खे एनर्जेटिक ठाहे छॾियो ऐं उमेद आहे जेके ॾिसंदड़ आहिनि उहे बि सुबुह सुबुह सां सुजाग थी विया हूंदा एॾो ख़ूबसूरत एॾो फुल ऑफ एनर्जी कलाम ॿुधी ऐं ज़बरदस्त बोल बि हुया शाइरी बि साईं जी जेको आहे जेका ॿुधाइनो आहे ॾाढी कमाल हुई हींअर हलूं था मैतलो साहब जी तरफ़ लीगल एड सोसाइटी जो जेके बि परफॉर्मेंस आहिनि कारकर्दगी आहिनि उन हवाले सां असां सभई अवेयर आहियूं छो त असां अलॻि अलॻि पासनि ते अलॻि अलॻि मसइलनि ते काफ़ी दफ़ा पंहिंजनि प्रोग्रामनि में ॻाल्हाए चुका आहियूं ऐं लीगल एड सोसाइटी जा जेके बि उन सां मुंसलिक एडवोकेट्स आहिनि उन जेके बि एडवाइज़र्स आहिनि उहे असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि ऐं सर मां अव्हां सां इहो पुछणु चाहींदसि त जीअं तव्हां चयो त सक्सेशन सर्टिफिकेट्स आहे इहो सॼो हिकिड़ो प्रोसेस आहे जेको नादरा जे थ्रू अव्हां करायो था ऐं इन में ज़ाहिर वक़्तु बि घटि थो लॻे ऐं कोर्ट जे हवाले सां माण्हूअ जो टाइम बि घटि वेस्ट थो थिए ऐं कमु बि थी थो वञे पुछा हिन में जी का ख़ासि फीस आहे जेका तव्हां वठो था न हिन में असांजो जेको मक़सदु आहे न असां सिर्फ़ु क़ानूनी मशवरो ॾींदा आहियूं
जीअं कंहिंखे प्रोसेस जी ज़रूरत आहे, सक्सेशन सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे, त उहे पाण हिकिड़ो फॉर्म भरींदा, नादरा वटि फॉर्म मिलंदो आहे, उहो तव्हां फिल कंदा, नादरा में सबमिट कंदा, ऐं उन में हिकिड़ी फीस ईअं हूंदी आहे त जेकॾहिं प्रॉपर्टी जी वैल्यू 1 लख खां मथे आहे त 22,500 रुपया हुन जी फीस हूंदी आहे। जेकॾहिं प्रॉपर्टी जी वैल्यू ₹1 लख खां घटि आहे त हुन जी 10,000 रुपया फीस हूंदी आहे। त उहा फीस जेको आहे उन में उहा पे करे ऐं पंहिंजो प्रोसेस कराए सघनि था। अच्छा, मतलब लख खां मथे भली केतिरी बि हुजे जी, ऐं लख खां घटि भली केतिरी बि हुजे, या फीस इन्हनि जी फिक्स आहे? जी, फीस फिक्स आहे हिननि जी। अच्छा, सही, ज़बरदस्त। ऐं इन में जेको आहे ज़ाहिर आहे जीअं तव्हां ॾिसो था त इशूज़ अचनि था, त छा तव्हांजी एडवाइस खां पोइ माण्हुनि जो वरी छा फीडबैक हूंदो आहे, या उन खां पोइ बि का शिकायत तव्हांखे दर्ज थींदी आहे, माण्हू कंदा आहिनि? जी, इन में इहो हूंदो आहे त जेकॾहिं कंहिं एप्लीकेशन फाइल करनि था ऐं उन में नॉर्मल ईअं थी वेंदो आहे त लीगल हेयर्स जे विच में डिस्प्यूट थी पवंदो आहे, त को ऑब्जेक्शन कंदो आहे, त जॾहिं इन में प्रोसेस थींदो आहे, पब्लिकेशन थींदी आहे न्यूज़पेपर में, त हे सक्सेशन सर्टिफिकेट जे रिलेटेड सां नादरा पब्लिकेशन कंदी आहे। उन खां पोइ बायोमेट्रिक जी ज़रूरत पवंदी आहे, लीगल हेयर्स खे घुरायो वेंदो आहे बायोमेट्रिक जे लाइ, उन में डिस्प्यूट अची वेंदो आहे लीगल हेयर्स में। पोइ बायोमेट्रिक में बि छा सभिनी जेके बि हुन जा घर जा भाती आहिनि जेके आहिनि उन्हनि जी मौजूदगी ज़रूरी आहे? जी जी, सभिनी जेके बि वारिस आहिनि सभिनी जी ज़रूरत आहे। अच्छा, उहे सभु नादरा वेंदा आहिनि ऐं पंहिंजो इहो प्रोसेस कराईंदा आहिनि। पोइ जेकॾहिं उन्हनि में डिस्प्यूट अची वञे थो त पोइ उहे असांखे कॉल कंदा आहिनि त हे मसइलो थी वियो आहे, त हाणे उनखे अॻिते कीअं इनखे डील कयूं केस सां। पोइ असां उनखे चवंदा आहियूं जेकॾहिं अहिड़ो को ऑब्जेक्शन अची वियो आहे त सक्सेशन सर्टिफिकेट नॉर्मली इशू न थींदो। पोइ तव्हांखे नादरा उन में डिक्लाइन करे छॾींदी, पोइ तव्हांखे इहा प्रोसीडिंग कोर्ट में करणी पवंदी, पोइ कोर्ट जे थ्रू कराईंदा आहिनि। ऐं इन में जेको ज़ाहिर आहे जॾहिं असां लेटर जमा करायूं था त डॉक्यूमेंटेशन कहिड़ियूं कहिड़ियूं रिक्वायर्ड आहिनि? जी, इन में इहो हूंदो आहे त जंहिंजो इंतकाल थी वियो आहे उनजो वारिस आहे त सभिनी वारिसनि जी CNIC जी कॉपी लॻंदी आहे। मरण वारे जो डेथ सर्टिफिकेट हूंदो आहे, उनजी CNIC जी कैंसिलेशन सर्टिफिकेट हूंदी आहे, उहा सबमिट कराइबी आहे। FRC हूंदो आहे उहो त नादरा जे वटां मिली ईंदी आहे, उहा जमा कराइबी आहे। जेकॾहिं बैंक सां रिलेटेड कुझु प्रॉपर्टीज़ आहिनि त बैंक अकाउंट जी डिटेल हूंदी आहे, लॉकर आहे त लॉकर मेंटेनेंस सर्टिफिकेट हूंदो आहे, सेविंग सर्टिफिकेट्स आहे या डिफेंस सर्टिफिकेट आहे, उहे जमा कराइणा पवंदा आहिनि। ऐं कुझु वरी प्रॉपर्टीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी लीज़ ऐं अनलीज़ हूंदियूं आहिनि। जेकॾहिं प्रॉपर्टी लीज़ आहे त उनजो सर्टिफिकेट जमा कराइबो आहे, ऐं अहिड़ी प्रॉपर्टी जेका लीज़ नाहे पोइ उनजो NOC वठिणो पवंदो आहे बिल्डर खां या ॿियो बि कोई बि कंसर्न डिपार्टमेंट आहे उन खां NOC वठी पोइ उहो जमा कराइबो आहे नादरा में। सही, ज़बरदस्त, बहितरीनु इहा हिकिड़ी इंफॉर्मेशन आहे। ऐं इन खां अलावा मां चाहींदसि थोरो ॿुधायो त लीगल एड सोसाइटी में ॿिया कहिड़ा मसइला दर्ज थींदा आहिनि, ऐं सोसाइटीअ जा, असांजे आवाम जा, असांजे माण्हुनि जा ॿिया कहिड़ा अहिड़ा इशूज़ आहिनि जेके तव्हां ताईं पहुचनि था? हाणे हे जेको हाणे डिस्कस कयूं पिया, इहो त प्रॉपर्टी जो मसइलो थी वियो। प्रॉपर्टी सां रिलेटेड इलाही केसिस ईंदा आहिनि जंहिंमें भाइर हूंदा आहिनि या उन में हिसो न मिलंदो आहे। भाइरनि जो इंतकाल थी वियो आहे त भाइरनि जा ॿार जेके आहिनि पीउ जी भेण खे हिसो नथा ॾियनि, या का औरत आहे उनजो राइट ठहे थो पर उनखे हिसो नथो ॾिनो वञे, इहे केसिस असां वटि ईंदा आहिनि। या फैमिली मैटर्स हूंदा आहिनि, तलाक जा थी विया, खुला जा थी विया, मेंटेनेंस जा थी विया, डावरी, इन सां रिलेटेड केसिस हूंदा आहिनि। ऐं ॿियो जेके असांजे माहौल जी अॼुकल्ह हालत आहे, क्राइम वधंदो थो वञे, उन सां रिलेटेड जेके बि केसिस आहिनि उहे ईंदा आहिनि। ज़बरदस्त। ऐं जेके तव्हां ॿुधायो जीअं त ज़ाहिर आहे भाउ जो केस आहे त भेण खे नथो मिले, छा भाउ जी प्रॉपर्टी में बि भेण जो को हिसो हूंदो आहे या सिर्फ़ु पीउ जी प्रॉपर्टी में धीअरुनि जो हूंदो आहे? अच्छा, हाणे अहिड़ो माण्हू आहे, भाउ आहे मतिलबु, उहो उनजो इंतकाल थिए थो ऐं उनजो को पुट जी औलाद न आहे, पोइ उन सूरत में उनजी भेण जो हिसो ठहे थो। अच्छा, जेकॾहिं पुट जी औलाद आहे त पोइ उनजी भेण जो हिसो न ठहंदो आहे। अगरि धीउ जी सिर्फ़ु औलाद आहे त पोइ ठहंदो आहे, पोइ बि भेण जो ठहे थो? पोइ बि भेण जो ठहे थो। अच्छा, सही। इहे ॾाढियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन जी अवेयरनेस हुजणु तमामु घणी ज़रूरी आहे सोसाइटी में। ऐं असांखे छो त असां तालीम बि असां वटि आहे, पढ़ियल लिखियल ख़ानदान बि असां वटि आहिनि, पर इन्हनि इशूज़ जी अवेयरनेस ई न हूंदी आहे, ख़बर ई कोन हूंदी आहे त भला कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जा राइट्स छा आहिनि, ऐं अकॉर्डिंग टू द लॉ असांखे कहिड़ियूं शयुनि खे फॉलो करणु घुरिजे। जीअं तव्हां चयो त ज़ाहिर ॿिया मसइला बि आहिनि, उन में तव्हां ॿुधायो त सभ खां वधीक रेशो कहिड़ो हूंदो आहे अॼुकल्ह? सभ खां वधीक जेकी कॉल्स हूंदियूं आहिनि असां वटि उहे फैमिली मैटर्स जी हूंदियूं आहिनि। अच्छा, उन में छो त इलाही शयूं गॾु थी वञनि। हाणे डिस्प्यूट थी वियो आहे त वरी हाणे उनजे विच में झगड़ो आहे त उहे चवंदा असां शादी ख़तमु था कयूं, त वरी तलाक वारो मामिलो अची थो वञे। वरी उन्हनि खां पोइ उन्हनि जो क्वेश्चन अराइज़ थींदो आहे त असांखे ॿार आहिनि त उनजी कस्टडी कंहिं वटि वेंदी, या असां ॿारनि जो ख़र्चो कीअं क्लेम करे सघूं था।
त इन रिलेटेड बि इलाही केसिस ईंदा आहिनि पोइ इन में इलाही उन्हनि जा क्वेश्चन वधी वेंदा आहिनि हलिया सही मतिलबु सेपरेशन में घणा इशूज़ आहिनि जॾहिं बि कंहिं जी सेपरेशन थींदी आहे या डिवोर्स थींदी आहे त उन खां पोइ इहे सभु मसइला वधीक जी पोइ मसइला वधी वेंदा आहिनि या ख़र्चे जो थी वियो नॉर्मली घणो सुवाल हूंदो आहे जेकॾहिं उन्हनि जा ॿार आहिनि त उहे चवंदा आहिनि त हाणे असांजी जेकॾहिं शादी ख़तमु थी वञे थी त ॿारनि जी कस्टडी कंहिं वटि वेंदी पोइ उन्हनि ते उहे ॾाढा परेशान हूंदा आहिनि त हाणे कस्टडी वारो मामिलो असां कीअं डील कंदा छो त उहो त पंहिंजो त उन्हनि जो थी वियो त भाई उन्हनि फ़ैसिलो करे छॾियो असां शादी ख़तमु था कयूं हाणे मसइलो अचे थो ॿारनि जो त उहो मामिलो कीअं डिसाइड थिए पोइ उन सां रिलेटेड वरी क्यूरीज़ कंदा ऐं अगरि उहा कस्टडी माउ वटि हली वञे थी त पोइ उन ॿारनि जी जेका पोइ बि जेको फाइनेंशियली सपोर्ट आहे उहो उन जे पीउ ते केतिरी जेको आहे सो आहे लाज़मी त उहो केतिरे टाइम पीरियड ताईं पंहिंजे ॿारनि जी संभाल लही सघे थो ऐं उनखे फाइनेंशियली सपोर्ट करे सघे थो अच्छा इन में ॿ शयूं हूंदियूं आहिनि जेकॾहिं पुट जी औलाद आहे त कोर्ट में केस वञे थो त कोर्ट इहो ॾिसंदी आहे त पीउ केतिरो थो कमाए उन पीउ जी कमाई मां उन कुझु कोर्ट ऑर्डर कंदी आहे त हेतिरो पुट खे तूं जेको आहे ख़र्चो अदा कर हाणे पुट जी जेसिताईं उमिरि 18 साल जी थिए थी तेसिताईं पीउ खे उनजो ख़र्चो अदा करिणो आहे ऐं इन ई रिलेटेड जेकॾहिं छोकिरी आहे त उनजी छोकिरी उमिरि एतिरी थिए या त हुनजी शादी थी वञे या हुनजी पंहिंजी इनकम जो को अहिड़ो बंदोबस्तु थी वञे या जॉब थी वञे अहिड़ो को मामिलो थी वञे पोइ उन सूरत में जेको आहे उन पोइ पीउ जी ज़िमेदारी न हूंदी आहे उनजो ख़र्चो करणु तेसिताईं पीउ जी ज़िमेदारी आहे त उहो पंहिंजो उनजो छोकिरी जो ख़र्चो खणंदो रहे सही अच्छा ऐं हिकिड़ो ॿियो बि वॾो मसइलो आहे जेको हक़ महर जो मसइलो थी थो पवे इन ते बि अक्सर माण्हू जेको आहे सो मिसकंसेप्शन्स ऐं मिसअंडरस्टैंडिंग्स क्रिएट थींदियूं आहिनि त जॾहिं खुला वठिबो आहे त पोइ हक़ महर टोटली माफ़ थी वेंदो आहे न खुला में जी जेकॾहिं औरत आहे उन हक़ महर वठी छॾियो आहे ऐं उन खां पोइ खुला थी वठे त कोर्ट उनखे नॉर्मली ऑर्डर कंदी आहे त तव्हां जेको हक़ महर वठी छॾियो आहे तव्हां उहो वापसि कयो जेकॾहिं उन न वरितो आहे त पोइ कोर्ट उनखे चवंदी आहे तव्हां हाणे हक़ महर जा हक़दार न आहियो ठीकु आहे जी सही ऐं इहा जेको हक़ महर बि आहे उनखे बि अदा करण जो को टाइम पीरियड ॾिनो वेंदो आहे उन में कोर्ट ऑर्डर जॾहिं कंदी आहे त कोर्ट उन में टाइम फिक्स करे सघे थी त तव्हां हेतिरे टाइम जे अंदरि जेको आहे हक़ महर अदा करे छॾियो ठीकु आहे उन में इहो आहे जेकॾहिं तलाक थी वञे थी त पोइ औरत वेंदी आहे कोर्ट में त मुंहिंजी तलाक थी वई आहे मुंहिंजो हक़ महर अदा न थियो आहे त पोइ कोर्ट हुनजे मुड़ुस खे ऑर्डर कंदी आहे एक्स हस्बैंड खे त तव्हां जेको आहे एतिरे टाइम जे अंदरि हक़ महर अदा कयो जेकॾहिं उहो अदा करे सघे थो छॾे थो त ठीकु आहे नथो करे सघे त पोइ वरी एप्लीकेशन फाइल थींदी आहे एग्ज़ीक्यूशन जी पोइ कोर्ट उन पंहिंजे ऑर्डर खे एग्ज़ीक्यूट कराईंदी आहे पोइ जेकॾहिं उनजे मुड़ुस जी का प्रॉपर्टी आहे त उनखे अटैच कंदी आहे सेल करे पोइ जेको बि हक़ महर आहे उहा उनखे औरत खे अदा थी वेंदो आहे हलियो अच्छा जॾहिं पोइ इहे मसइला आहिनि न त इन्हनि में ज़ाहिर आहे एॾो लेंदी प्रोसेस बि आहे त इन प्रोसेस में ज़ाहिर आहे टाइम बि लॻंदो आहे ऐं फीस बि लॻंदी आहे उहे माण्हू जेके फीस नथा ॾेई सघनि वकीलनि जूं फीसूं नथा भरे सघनि पोइ उहे पंहिंजा मसइला कीअं हल कनि छा लीगल एड सोसाइटी जेका आहे उन्हनि खे पोइ वकील बि ॾींदी आहे फ्री ऑफ कॉस्ट या छा इन हवाले सां जी असां वटि एतिरो इहो प्रोसेस हुयो त औरत सां रिलेटेड कुझु केसिस हुया जंहिंमें हाली फ़िलहालु असां नथा ॾियूं कुझु वजहुनि जे करे पर असां उनखे औरतुनि खे वकील ॾींदा हुआसीं जेकी उनजो वकील फ्री ऑफ कॉस्ट न कोर्ट जो कोई ख़र्चो थींदो हुयो उन खां अलावा कोर्ट प्रोसीडिंग में वकील जा ख़र्चा थींदा आहिनि कोर्ट नोटिसिस या इन जा जेके बि ख़र्चा थींदा आहिनि उन मां कुझु बि अदा न करिणो हूंदो हुयो ऐं सॼो ख़र्चो लीगल एड जे सोसाइटी जे तरफ़ां थींदो हुयो ऐं उन्हनि जो केस प्रोसीड थींदो जेसिताईं उन्हनि जो ऑर्डर अचे सही बहितरीनु ऐं जीअं जिगर जलाल साहब तव्हां बि ॾिसो था सोसाइटी में जेके बि इहे मामला आहिनि ज़ाहिर आहे हक़ीक़तूं आहिनि बिल्कुलु इन्हनि जी अवेयरनेस तमामु घणी ज़रूरी आहे तव्हां ते ईंदासीं त जॾहिं तव्हां चयो त हिकिड़ी शाइरी आहे उन शाइरीअ खे बि इंसानु ॾिसे थो पढ़े थो सम्झे थो कहिड़नि शाइरनि जी शाइरी घणो करे तव्हां परफॉर्म कंदा आहियो ऐं तव्हांजे कलामनि में हूंदी आहे असां जा जेके शाइर आहिनि हाणे त जंहिंजी सिलेक्शन में मां कयां थो उहो असांजे लारकाणे शहर जो आहे नेक मुगेरी अच्छा तमामु सुठो लिखे थो हाणे उन्हनि जी सिलेक्शन में मां जा एल्बम माना कया अथसि हाणे हिकिड़ो ताज़ो गानो बि हिकिड़ो हुनजो कयो अथसि जग में आज की रात का मज़ा लीजिए उन में थोरो रीमिक्स कयो आहे अच्छा माना हुन में उर्दू बि मिलायो अथसि अच्छा सिंधी बि मिलायो अथसि पोइ असांजे लारकाणे में आहे हैदर प्रोडक्शन उन में उहो गानो कयो अथमि ठीकु आहे हाणे शाइर जेके आहिनि वॾा वॾा सुठा जेके आहिनि उन्हनि जा बि कलाम ॻायूं था जेके पंहिंजे असांजे नंढा नंढा ॿिया शाइर आहिनि छो त आहे असुलु हिकिड़ो न्यापो भलो ॼण
जंहिंजे ज़हन मां हिकिड़ी भली शइ गुज़रे त हे न्यापो सुठो आहे, हा उहो न्यापो सुठो हुजे। ज़बरदस्त, ॾाढी सुठी इहा ॻाल्हि आहे वाकई त तव्हांजा जेके बि नवां शाइर आहिनि नवनि शाइरनि खे बि थोरो मौक़ो ॾियणु घुरिजे, उन्हनि खे बि हाणे ज़ाहिर आहे नौजवान नवां शाइर आहे जेको ॿुधायोमांव, असांजो नेक मुगेरी हिकिड़ो नौजवान छोकिराट आहे, हा पर उन वीचारे जो हिकिड़ी लिखत तमामु भली आहे। सही सो महफ़िल में तव्हांखे इनशाला उनजो बि कलाम हिकिड़ो ॿुधाइबो त तव्हांखे माना वणंदो इनशाला। ज़रूरु शाइरी आहे बिल्कुलु ॿुधाइबो। ऐं मां चाहींदसि त जीअं ज़ाहिर आहे जॾहिं बि कलाम ॿुधायो था त हिकिड़ी अलॻि हिकिड़ी एनर्जी आहे ऐं मां चाहींदसि थोरो तव्हां न असांखे मतिलबु जेके ॾिसंदड़ आहिनि न उन में उस्ताद बाबे जलाल जा कलाम जिन शाइरनि जा ॻाइनि हा उन में साईं राशिद मोराई हो, उस्ताद बुखारी हो, ग़ुलाम हैदर गज्जू हो, साईं उस्ताद अब्दुल ख़ालिक अब्दु हो, माना मेहर फ़क़ीर हुयो, अली हसन बबर हुयो, माना दादन फ़क़ीर हो, माना भला भलनि शाइरनि जा कलाम तमामु उस्ताद बाबे जलाल ॻाया ऐं हर दरवेश जा कलाम ॻाए। पोइ उन्हनि में इहा हुई त हिकिड़ी उहा फ़नकार ते रखियल आहे त बाबा मां हिन गुलदस्ते मां गुल कहिड़ो खणा, आहे त गुलदस्ते में त सभु कलर कलर जा गुल आहिनि न, बिल्कुलु त हे फ़नकार ते मदार रखियल आहे त फ़नकार हिकिड़ो उन मां कहिड़ी शइ भली चूंडे थो गुलदस्ते मां जेका असां अवाम खे उहा भली शइ ॾियूं। ज़बरदस्त, ॾाढी सुठी इहा ॻाल्हि आहे उन में वाकई त इहो हा आहे थींदो आहे त कंहिंजा भाइर जुदा हूंदा आहिनि, कंहिंखे भाइरनि जा सूर हूंदा आहिनि, हा कंहिंखे घर जा सूर हूंदा आहिनि, कंहिंखे दोस्तनि जा सूर हूंदा आहिनि, कंहिंजा सॼण थोरा पर हर भरो कंहिंजा पंहिंजा दर्द पंहिंजा आहिनि। माना पोइ इहो जीअं लतीफ़ सरकार जो बैत आहे त अचो सूरनि वारियूं त कयूं सूर पचार, हा हा किन घणा किन थोरड़ा वाह वाह कान्हे सूरनि धार, वाह वाह मूंखे ॾिना जे ॾातार त मूं झोली पाए झली आहे। वाह 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 ज़बरदस्त आहे त हर माण्हू खे पंहिंजी जॻह ते माना सूर आहे ई आहे। पोइ हींअर असांखे कहिड़ो था कलाम ॿुधायो? हींअर तव्हांखे बि असां अञा बि हिकिड़ो ख़ुशी जो ॿुधायूं था। हा हा सुबुह जो टाइम आहे सुबुह जो इन टाइम करे आहे, हिकिड़ी मॉर्निंग आहे सो सॼणनि ख़ुशी जी जेका आहे उन्हनि जी तारीफ़ बि लाज़मी आहे। बिल्कुलु लाजो भाई सही है बाबा, बिस्मिल्लाह। उस्ताद ढोलकारा होशियार हो जाए। महबूब मिठा गुल सत वर्गा, महबूब मिठा गुल सत वर्गा, मेरे अमुल दी सतिया नास न कर। हाणे चए थो त महबूब मिठा गुल सत वर्गा, माना सत कलरनि जो हिकिड़ो गुल बि थींदो आहे। हाणे महबूब खे चए पियो तुंहिंजो जेको मुंहुं मुबारक आहे, हे बदन तुंहिंजे इन मुंहुं मुबारक जो माली जेको हुन जी ख़िदमत थो करे। ऐं आशिक़ चए थो त मां वरी उनजी बुलबुल आहियां, जीअं गुल ते बुलबुल ईंदी आहे। शाइरनि जी हिकिड़ी शाइरी त ॾिसो न त केॾी उन्हनि जी माना सोच आहे। महबूब मिठा गुल सत वर्गा, मेरे अमुन दी सतिया नास न कर। तू बाग चमन दा माली है, ओ मैं बुलबुल हाँ तू बेआस न कर। तारी मार उडार न मैं सिकती हाँ तू उदास न कर। हाँ मजहर रोज हिफाजत विच, नुकसान दा को विश्वास न कर। तो हाँ मजहर रोज हिफाजत विच, नुकसान दा को विश्वास न कर। चए पियो तूं जीअं बाग इन जो माली आ त मां बि बुलबुल आं, मां बि ड्यूटी बरदार आं। त ही वरी असां जा हिकिड़ा दोस्त रहनि था उर्दन में, उन्हनि जी फरमाइश ते हू तमामु मुंहिंजा प्यारा दोस्त आहिनि, पिरी प्यारा, जिन जी फरमाइश ते इहो कलाम चऊं पिया। सैफ बुरडे जी फरमाइश ऐं मोहम्मद कलोई
ऐं मोहम्मद मक्सी इन्हनि दोस्तनि जी फरमाइश ते चऊं था त शाइर चए थो सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ मिलियो मटु न तूंजो मिलियो मटु न तूंजो ॾिठी मूं खुदाई सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ मिलियो मटु न तूंजो मिलियो मटु न तूंजो ॾिठी मूं खुदाई सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ तुंहिंजा वार छलड़ा पखड़ियूं शराबी जतूं चूप नकवई कनड़ा गुलाबी ओ तुंहिंजा वार छलड़ा पखड़ियूं शराबी जतूं चूप नकवई कनड़ा गुलाबी खुदा पाक वेही खुदा पाक वेही सूरत आ बढ़ाई सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ ओ हुजे केॾो सोणो नथो तुंहिंजे मटुआ मथां चंड जी बि चांदण खटुआ ओ हुजे केॾो सोणो नथो तुंहिंजे मटुआ मथां चंड जी बि चांदण खटुआ जो सिंगार सोणा जो सिंगार सोणा वेतर थो सजाई सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ मिलियो मटु न तूंजो मिलियो मटु न तूंजो ॾिठी मूं खुदाई सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ सजण सूंह तुंहिंजी सभिनि खां सवाइ वज़ीर शात तुंहिंजी जुदाई न सहांदो सैयद सोणा सदा साण रहंदो वज़ीर शात तुंहिंजी जुदाई न सहांदो सैयद तो ससुर
सभिन का सवाई बहुत प्यार करते हैं तुमको सनम कसम चाहे ले लो कसम चाहे ले लो खुदा की कसम बहुत प्यार करते हैं तुमको सनम बहुत प्यार करते हैं तुमको सनम। कमाल आहे कमाल ज़बरदस्त बेहतरीन एनर्जी आहे नाज़रीन। पर साई जो टाइम वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन असांजी मॉर्निंग थी चुकी आहे। ख़ूबसूरत सुबुह सुबुह जो समा आहे ऐं मॉर्निंग विद धरतीअ में ऐं सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलिका जेके असांखे जिन हींअर जॉइन कयो आहे उन्हनि खे मां ॿुधाईंदी हलां त अधु प्रोग्राम त अव्हां एॾो ख़ूबसूरत मिस करे चुका आहियो। पर छा आहे त जीअं चइबो आहे देरि आहे दुरुस्त आहे। असां वटि हाणे बि अहिड़ा ख़ूबसूरत गेस्ट आहिनि ऐं उन्हनि सां कचहरी कबी छो त जेके असां वटि एनर्जी हिन वक़्तु असांजे सेट ते आहे न उहा लाजवाब आहे ऐं हर सुबुह जी इन ख़ासि भरपूर एनर्जीअ सां जॾहिं उहा सुबुह जी शुरूआति कई वञे थी त इंसानु बिल्कुलु सुठे मूड में अची थो वञे ऐं पोइ सॼे ॾींहुं उनजी उहा एनर्जी जेका आहे उहा उन में उनखे महसूसु थींदी आहे। बहितरीनु महिमान जीअं त असां वटि आहिनि ऑलरेडी ऐं जिगर जलाल साहिब जी ख़ूबसूरत परफॉर्मेंस असां इंजॉय कयूं था पिया ऐं मितलो साहिब बि असां सां गॾु आहिनि लीगल एड सोसाइटी जा एडवाइज़र आहिनि। पर हींअर असांखे हिकिड़े ॿिए गेस्ट बि जेको आहे जॉइन कयो आहे उनखे बि मां मुतारिफ़ कराईंदी हलां त कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके सदाबहार हूंदा आहिनि। जीअं गुलनि में सदाबहार जो गुल हूंदो आहे न हर सीज़न में मुरकंदो ऐं प्यारो ऐं खिलंदड़ लहंदो आहे, ईअं ई कुझु माण्हू बि सदाबहार हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो न सिर्फ़ु बज़ाहिरी उहे सदाबहार हूंदा आहिनि पर जॾहिं उन्हनि सां कचहरी कबी आहे ॻाल्हाइबो आहे त ईअं फील थींदो आहे त एॾो पॉज़िटिव एनर्जी फील थींदी आहे, एॾियूं पॉज़िटिव वाइब्स फील थींदियूं आहिनि ऐं उन्हनि ई माण्हुनि मां ख़ूबसूरत हिकिड़ी असां वटि प्यारी हर दफ़े हर प्रोग्राम में असांजी जेका सो कोशिशि हूंदी आहे त अहिड़नि माण्हुनि खे असां इनवाइट कयूं ऐं अहिड़नि माण्हुनि सां असां पंहिंजे सुबुह जो जेको पहर आहे उहो स्पेंड कयूं। सो अॼु डॉक्टर सलवत अस्करी असां सां गॾु मौजूदु आहे। बहितरीन एंटी एजिंग डाइटिशियन बि आहिनि, न्यूट्रिशन बि आहे ऐं न्यूट्रिशनिस्ट बि आहे ऐं ज़बरदस्त उन्हनि जी जेका पंहिंजा डाइट प्लान आहिनि न उहे हर कंहिंखे ॾींदी आहे ऐं सभिनी खे एॾियूं सुठियूं सलाहूं ॾींदी आहे जो इंसान खे न बि खपंदो आहे पोइ बि इंसानु फील कंदो आहे त यार इहा त ॼण त मुंहिंजे लाइ कई अथई ऐं जॾहिं उन्हनि सलाह ते असां अमल कंदा आहियूं त उहो वाक़ई में पॉज़िटिव हिकिड़ी सलाह हूंदी आहे, उनजो पॉज़िटिव हिकिड़ो असर भी थींदो आहे। वेलकम क्यों था डॉक्टर सरवत के, क्या हाल है आपके डॉक्टर? बहुत प्यारी लगी। बस तुम्हारी वजह से बहुत प्यारा हो के आना पड़ता है मुझे। आप ऑलरेडी प्यारी हैं भाई। माशाल्लाह। आजकल पाकिस्तान की ना सबसे प्यारी होस्ट जो है ना वो तुम हो, एनर्जेटिक बहुत ज्यादा माशाल्लाह माशाल्लाह। आज बहुत प्यारी एंडी भाई आज एक और चाय का कप मेरी तरफ से डॉक्टर सलवत को चला जाए। बस ये बहुत अच्छी बात है। और सुनाए भाई कैसी तबीयत है आपकी? ठीक है हमारे पास माशाल्लाह। हर दफे आपको देखती हूँ आप फिट रहती हैं और बहुत प्यारी लगती हैं और आपको देख के पता है इंस्पिरेशन मिलती है तो भाई हम भी तो ऐसे हो सकते हैं। क्यों नहीं हो सकते, तुम लोग तो बच्चे हो मेरे सामने। माशाल्लाह माशाल्लाह बहुत अच्छी। बिल्कुल। अच्छा वैसे आपकी एज देखकर जो है ना इतना लगता नहीं है कि कोई एक दफा एज बताई थी तो मैं 3 महीने बिस्तर पे पड़ी रही थी, अब कभी नहीं बताऊंगी। तो अच्छा ये आप इससे पहले कि आप देखने वालों को और कॉम्प्लेक्स में डालें तो वो जो है छुपी हुई बातें छुपी हुई रहे तो ज्यादा। वैसे भी औरतों की छुपी रहना चाहिए उम्र का चक्कर। अच्छा और बताएं भाई आजकल और क्या हर बार आप मिलती हैं हर बार कोई नई चीज बताती है कि आजकल मैं इस चीज पे काम कर रही हूँ, आजकल कुछ नया किस आजकल मतलब मैं बॉडी जो है ना उसको किस तरह से शेप किया जाए और दर्द कैसे खत्म किए जाए बॉडी के। अच्छा। बहुत दफ़ा हमारे कमर का दर्द तो गया, सभी के साथ है घुटनों का दर्द और कमर का दर्द। आज मैं इसके लिए स्पेशली बता रही हूँ आपको। देखो ये है कि एक आपने एक्वाइवर थेरेपी जो मेरी एक स्पेशलिटी है, जो मेरी मतलब कहना चाहिए कि आई एम पायनियर ऑफ दिस थेरेपी। तो उसमें वो जो डिस्कवर की है मैंने, उसमें आपको एक हैरान कुन बात ये है कि हमारी बॉडी के जो ऑर्गन्स होते हैं 11 ऑर्गन्स, जो मेडिकली 11 होते हैं लेकिन हमारी इसमें और चाइनीज़ मेडिकल सिस्टम में 12 ऑर्गन्स होते हैं, ठीक है।
तो एनर्जी जो है हमारी बॉडी में प्रोड्यूस होती है। एनर्जी के बगैर हमारी बॉडी कुछ भी नहीं है। उसमें नेगेटिव भी होती है और पॉजिटिव भी, दोनों एनर्जी जब हमारी बैलेंस होती हैं तो फिर हम बिल्कुल ठीक रहते हैं। इसमें अगर बढ़ जाए या कम हो जाए या जीरो हो जाए तो हमारी डेथ हो जाती है। ठीक है ना। तो ये एक एनर्जी है। आप एनर्जी को किस तरह माइंडफुलनेस ला सकते हैं, आप कैसे कर सकते हैं, ये सब डिपेंड करता है आपको। आजकल मैं एक कामयाबी ज़िंदगी के लिए एक बहुत प्यारा आप लोगों को एक फार्मूला बताऊंगी, लेकिन अभी मैं आपको ये बताना चाह रही हूँ कि किस तरह, जैसे बाइक पे जाते हैं लोग, जैसे ऑफिस में बैठे रहते हैं, कंप्यूटर पे बैठे रहते हैं, उनके लिए स्पेशली तुम 2 घंटे बैठी रहती हो, कितनी एनर्जी आपकी, कितनी आपकी बिल्कुल ही सर्कुलेशन जो है ना वो एक ही जगह स्टक हो जाता है, बैठे बैठे स्टक हो जाती है। तो उसके लिए जो है आपको कुछ मूवमेंट्स बताऊंगी जो आपको सिर्फ अपनी जो बैकबोन की बिल्कुल ही आपके नीचे जो आपके बिल्कुल कहना चाहिए आपकी पेल्विक के पास जो है वहाँ पे अगर आपने एक ख़ास पॉइंट होता है, वो मैं थेरेपी सेंटर अब मैंने बाकायदा खोला है इसीलिए क्योंकि मेरा प्रोडक्ट जो है ना वो लॉन्च हो चुका है माशाल्लाह से। उसमें आपको वो और आप ये थेरेपी 1-2 पॉइंट हैं आपकी 1 महीने के लिए, अगर दर्द आपका गायब ना हो जाए तो आप मुझे बोलेगा, फिर 1 महीने के बाद आप कर सकते हैं। अच्छा। अगर हाँ, और वो बहुत कम प्राइस रखा है क्योंकि मुझे सिंध से बहुत प्यार है। क्या बात है। बड़ा सिंध, छोटा सिंध, हर तरह के सिंध से मुझे बहुत प्यार है। सिंध मुकम्मल सिंध और है। मैं जो हूँ ना इसको मैं बहुत ही आम करना चाहती हूँ और इस तरह खूबसूरत सारी लड़कियां हो जाएं। ये कंपटीशन दे रही हैं आप सब? नहीं, कंपटीशन नहीं दे रही, सब एक तरह की हो जाओगे, चाइनीज की तरह। चाइनीज की तरह सबकी एक ही ब्यूटी हो जाएगी। क्या बात है, क्या बात तो है। वो जो चीज़ है वो ये है कि आपको खास पॉइंट पे हम बताएंगे आपको कि किस तरह से आपको करना है। तो बस उसको ट्विस्ट करना है। आपके अपने मसल्स हैं, वो खास मसल्स हैं। देखिए पूरी हमारी बॉडी जो है ना, इनबिल्ट सिस्टम जो है ना हमारा, उसकी भी एक पूरा एक निज़ाम है, एक मैकेनिज्म है। ठीक है। अब ये जो मेरी थेरेपी है ये 5000 साल पुरानी से भी ज़्यादा है। लेकिन डॉक्टर साहब ये खुद नहीं कर सकते ना, इसके लिए किसी खुद एक्सपर्ट करने के के पास लिए जाना मेरे पड़ेगा। पास से एक बार आना पड़ेगा, या मैं आपको व्हाट्सएप पे, स्काइप पे हर तरह से सिखा देती हूँ। You will ये नहीं guide है। them। हाँ बिल्कुल। ठीक है। और वो बहुत अच्छे पॉइंट्स हैं। आज तक ना फिजियोथेरेपी में किसी थेरेपी में वो नहीं है, ऑक्यूपंक्चर में भी वो चीज नहीं है। वो निडल ट्रीटमेंट होता है, मैं आपको वैसे ही करके बता देती हूँ। सही। आपकी बॉडी की स्ट्रेचिंग आपको खुद करना है। 2 मिनट के लिए आपको एक्सरसाइज करना है, 2 मिनट की। 2 मिनट कुछ भी नहीं होते, आपको लगेगा कि आपने पता नहीं क्या कर लिया है, आपकी सांसें फूल जाएंगी। है वो कुछ नहीं, लेटे लेटे है और बैठे बैठे है। अरे वाह। और आपको स्ट्रोक होता है, अल्लाह ना करे कुछ होता है, वो आदमी की हरकत आ जाती है। सही। मैंने बताया आप लोगों को स्पाइना बाइफिडा, जो एक बहुत ही सीवियर कंडीशन वाला स्पाइना बाइफिडा होता है, माइलोमेनिंजल, वो इतना डेंजरस है कि उसमें एक सैक होता है हमारा पीछे जो रीढ़ स्पाइनल कॉर्ड का, तो वो रीढ़ की हड्डी में एक सैक ओपन हो जाता है जिसकी वजह से ये होता है। तो आपको वो उसकी नर्व भी डैमेज हो जाती हैं सारी। मैं उसका इलाज कर रही हूँ और 70% उसमें मतलब रिजल्ट आ गया है। आपकी सेंसेशन पूरी बॉडी की नीचे का एरिया बिल्कुल ही मतलब डिसेबल हो जाता है, कुछ नहीं कर सकता। यूरिन भी और स्टूल किसी का नहीं पता चलता उसमें। वो बच्चा जो है माशाल्लाह सब कुछ बचा रहा है। तो मैं इसलिए ये थेरेपी बहुत आम करना चाहती हूँ अपने मुल्क में। मुझे बहुत सारे मुल्कों में ऑफ़र आई है, स्पेशली जहाँ से मैंने ये सब कुछ सीखा है वहाँ से मुझे आई है, लेकिन मैं पाकिस्तान से बहुत प्यार करती हूँ। मेरी कोई कदर वक़्त यहाँ नहीं है। अरे पूरी कहीं कदर है नहीं है, हमारे वो पास। आप लोग जैसे अक्लमंद लोगों पूरी को कदर करते हैं है, आपकी। लेकिन पाकिस्तान में हाँ बिल्कुल, वो मैं तुम लोगों की बात ही नहीं कर रही। तुम लोग जिसको लेकर आए हो, और प्रेस क्लब में जो है हमारे जर्नलिस्ट हैं वो लेकर आए। लेकिन अगर इसको मान ले और आप समझ लें, आज गौर से आप सुन लेना, तो आप वैसे ही ठीक हो जाओगे। कोई भी बीमारी आपको, आप रिवर्स चले जाओगे। तो ये है। और एक मैं मोटापे के लिए बात करना चाहूंगी कि मोटापा आपको सिर्फ क्यों हो रहा है, ब्लड प्रेशर आपको क्यों हो रहा है, इसको गौर से सुन लें और एक दफ़ा अप्लाई कर लें। ये चीज़ कोई मसला नहीं है, इसमें कोई नुकसान नहीं है आपका। मुझे आप लोगों से बहुत प्यार है। अच्छा, और डेली बेसिस पे भी मैं चाहूंगी थोड़ा आप हमें बताएंगे। जैसे अभी सुबह का टाइम है ना, अक्सर लोग नाश्ता नहीं करते और बस चाय की प्याली पी लेते हैं और फिर निकल जाते हैं काम पे, फिर आधे घंटे के बाद फिर कुछ खा लेते हैं। फिर वही बात हो इंसान को दिन की शुरुआत कैसे करनी चाहिए? बहुत फिर वही बात हो जाएगी कि शायद ये अपना मंजन बेच रही हैं यहाँ पर आके। लेकिन वो साउथ सीरियल जो मैंने बनाया है ना, जैसे आप लोग कोई भी अच्छी चीज खाते हैं, खरीदते हैं ना, जैसे आप ड्राई फ्रूट खरीद लेते हैं, तो इस तरह से अगर आप एक दफा वो इस्तेमाल करके देखेंगे
तो क्या आप है साओ सीरियल? साउथ बेसिकली क्या सीरियल, है? साउथ सीरियल जो है वो एक ऐसा मैंने स्टफ बनाया है, फूड स्टफ है, एंटी इन्फ्लेमेटरी फूड है वो। मतलब आपके अंदर, आप जैसे ही उसे खाएंगे आपके अंदर जो भी बरम होगा, जिस हमें किसी भी बीमारी की वजह से या स्ट्रेस की वजह से, वो मेल्ट होना शुरू हो जाता है। फौरन आपके टॉक्सिन्स जो है ना वो बॉडी से डिसॉल्व होना शुरू हो जाते हैं और आपकी एनर्जी खुद ब खुद बूस्ट होने लगती है। सही। आपको भूख नहीं लगती, जो फालतू की भूख लग रही होती है ना वो नहीं लगती है आपको बिल्कुल भी। आप 8 घंटे आराम से गुजार सकते हैं। जब आप 8 घंटे अपने पेट को खाली रखेंगे तो आपके जो प्रोबायोटिक्स हैं जो आपके बनने हैं वो उनको खाना शुरू कर देते हैं, ठीक है। डिफेंसिव सेल्स जो आपके हैं वो फिर उसको खाना शुरू कर देते हैं। उसके बाद वो टाइम पीरियड हो जाता है, फिर आपका दूसरा टाइम आता है मील का। फिर आप जब लेते हो तो फिर आप रीजनरेट हो जाते हो इतनी देर में। तो अगर ये चीज आप और समझ इसमें लें, जो है साओ सीरियल के जैसे आपने बताया हाँ। कि फायदे बहुत ज्यादा, बहुत फायदे इसमें हैं। इंग्रेडिएंट्स कौन से? इसमें जो है हेजलनट है, ठीक है, वॉलनट है, इसमें पीनट है, अखरोट है, वही मूंगफली है। और हेजलनट मैंने यहाँ से नहीं, बहुत ही अच्छी जगह से मंगाए हैं। और उसको भी मैंने किस तरह से किया है कि जैसे डेली विटामिन हमारी बॉडी को चाहिए होते हैं ना, जी जी, नॉर्मली मिलते हैं, अल्लाह ताला देता है, जी। तो वो हमें खुराक से मिलते हैं। तो ये इसी से आपको मिलेंगे, सिंथेटिक तो कुछ सारे नहीं है। नट्स हैं जो सेहत नट्स के लिए हैं, वैसे भी ओट्स बड़े हैं, healthy हैं। प्रीबायोटिक्स हैं, प्रोबायोटिक्स हैं, सारे ओके। सब्जियां, फ्रूट, हर चीज के। करेले के बीज हैं, आप बताएं, ओह वाओ, इसलिए शुगर वाले को भी नुकसान नहीं करता ये। और इसमें गुड़ है, वो मैंने गुड़ वो वाला नहीं है ये जो आप लोग केमिकल डाल के मैंने उसी वक्त वहीं पर सब प्रोसेस करते हैं, खुद बनाते हैं, खुद चीजें करते हैं। इसलिए मेरा इतना क्वांटिटी में है नहीं। जैसे ही लोग कहते हैं कि डिजिटल मार्केटिंग करें तो मैं डर जाती हूँ, क्योंकि वो सब मुझे ही करना है। मैं कभी किसी को नहीं देना वाली, देना ही नहीं है मुझे किसी को ये चीज। सही। मतलब आपके स्पेसिफिक अपने कस्टमर्स हैं, हाँ। अपने क्लाइंट्स हैं देखिए। जिनके लिए आप ये मेहनत कर रही अब हैं। ब्लड कैंसर और का इस- जो मरीज जी, है वो जब माशाल्लाह से आप बताएं 10 पॉइंट कुछ हो गया उसका ब्लड इससे, और कितने दिन, 1 महीना भी नहीं हुआ, तुमने तो देखा था जी कब। जी जी जी, तो बहुत- वो बहुत माशाल्लाह से कह रहा मुझे इतनी एनर्जी। ये तो एक इनक्रेडिबल चेंज है, बिल्कुल। और एक मैसिव जो है ना, इतना ड्रास्टिकली कोई भी असर नहीं करता कोई भी चीज। जी जी। और अगर आप कहीं मैं से भी बता सुना। रही हूँ कि डॉक्टर्स मुझे बहुत अप्रिशिएट कर रहे हैं, न्यूरो सर्जन बहुत कर रहे हैं कि ये एक ऐसी चीज आप लेकर आई हैं, इसमें कोई केमिकल नहीं है। सबसे बड़ी बात, कोई प्रिजर्वेटिव अच्छा, भी तो नहीं है। इसकी एक्सपायरी डेट भी कोई है रखने के बाद, लेने के बाद? ये जब खुलता है ना उसके बाद ये आप फ्रिज में रखना होता है, क्योंकि वो देखा ना गुण पड़ जाते हैं ना, जी, जी, कीड़े जी, जैसे जी, क्योंकि गुड़ है ओट ना वगैरह इसमें, में। वो हाँ, जम जाता है हाँ, वो। नहीं सब पाउडर फॉर्म में है, सब। ठीक है, ठीक है। इसमें बकरी का दूध है, खास बकरी का दूध है इसमें। और वो जो चीजें जब आप खाती हैं ना तो आप 1 स्पून लेना है सिर्फ। और जो बहुत सारे प्रोडक्ट होते हैं जिनको 4-4 चमचे लेना होते हैं आपको, पाउडर जो आपके जी। बनने हैं ना, लेकिन इसमें सिर्फ 1 चमचे और वो लेना दूध है। में मिला के? दूध में मिला के आप खा लें। अगर दूध नहीं है तो आप चाय के साथ ही पी लें, जल्दी टाइम नहीं है तो आप चाय के साथ, जैसे मतलब स्पून हाँ। लेके फिर ऊपर से चाय पी ले। जैसे आप लोग पंजीरी वगैरह खाते हैं ना, ओके जी, तो बिल्कुल। ये बिल्कुल पाउडर फॉर्म में पंजीरी में सब चीजें होती हैं। इसमें पाउडर मैंने इसलिए कर दिया है कि सबके दांत खराब हैं, बूढ़े भी Easy है, हैं, easy जवान to भी हैं, बच्चे take भी हैं, है, तो जी, वो बिल्कुल। आराम से खा लेंगे। अरे बहुत ही जबरदस्त। ये तो भाई आपने एक ऐसा मैजिक टोटका बता दिया है, एक ऐसा ये इलाज। मैंने 10 साल से मैंने इसको बनाया है। 17 साल से तो मेरी एक डिस्कवरी हुई है। रिसर्च है ना इसके जी, पीछे पूरा। रिसर्च है। और मैं सामने बैठी हूँ आपके। मैं भी एनीमिया की पेशेंट थी, लेकिन बेहतरीन, मैं बहुत नहीं हूँ। जबरदस्त। अच्छा, एक तो जैसे इंसान की सेहत है ना, उस पर जाहिर है इन चीज़ों का असर होता है कि इंसान अच्छी डाइट करे। जितनी अच्छी डाइट करेंगे, जेॾो सुठो तव्हां खाईंदव, जेॾो सुठो तव्हां पंहिंजी डाइट में शयूं जेके नट्स आहिनि इन्हनि सभिनी जो इस्तेमालु रखंदव त तव्हांजी सिहत सुठी रहंदी। ईअं ई सिहत सां गॾोगॾु रूह खे बि ख़ुशगवार करण जे लाइ जेको असां वटि हिकिड़ो ॿियो बि टोटको आहे असांजे प्रोग्राम में, जेको जिगर जलाल साहिब जे थ्रू असां तव्हांखे ख़ूबसूरत कलाम था ॿुधायूं, हुन जे लाइ बि तव्हांजो रूह बि तरो ताज़ा थी वेंदो हूंदो। सो ज़ाहिर आहे, छो त रूह जी ग़िज़ा मौसीक़ी आहे। जी जिगर जलाल साहब, नेक्स्ट कहिड़ो था असांखे कलाम ॿुधायो? बिस्मिल्लाह। जा बिस्मिल्लाह। हे बि जेको तव्हांखे मूं ॻाल्हि कई त असांजो नारकाणे जो तमामु सुठो शाइर आहे नेक मुगेरी, जंहिं जेको मुंहिंजी सिलेक्शन कंदो रहे थो, ऐं हाणे उनजी सिलेक्शन में मां कलाम कयां पियो। हिकिड़ो नओं ईद ते जेको गानो असांजो आयो उहो तव्हांखे ॿुधायूं पिया, पर अलाए छो हिन जी मेक असांजे जी बंदि थी वई आहे। हेलो, माइक ऑन कजो। अब आए मैं के त खोलियो। माइक ऑन।
हा अलाए चोसी अलाए असांजा आवाज़ वेह जी अलाए मेक ख़राब थी पई आहे हे असांजे उर्दन शहर खां मुंहिंजो प्यारो भाउ सेफ बुरड़े जा पुटड़ा आहिनि अहमद बुरड़ो ऐं महमद बुरड़ो उन्हनि जी फरमाइश ते कलाम चऊं पिया लाजो भाई छो त हिकिड़ा श्रंगार कंदा आहिनि त अलाए छा थी वेंदो आहे पर हिकिड़ा बिना श्रंगार जे अलाए छा हूंदा हा हा कुदरती सूंहं हूंदी कुदरती सूंहं हा हा बिल्कुलु तो उनमें शायर चए थो ओ सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे पया सतारा था झूमल पया सतारा था झूमल चंद्र सलाम करे सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे रंग तेरा तिरन जो पहरो खीर जहरे अच्छे रंग तेरा तिरन जो पहरो हूर भी खुश थी वजल था हूर भी खुश थी वजल था तो सा कलाम करे सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे इशारे सां केतिरा थकिरल वरी आंगुर जे इशारे सां केतिरा थकिरल कीअं थो मुर्गी प्रीतिया कीअं थो मुर्गी प्रीतिया रूह उडाम करे सादगीअ हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे है सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे पया सतारा था झूमल पया सतारा था झूमल चंद्र सलाम करे सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे है सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे
अदामूं वयूं पूरे दिल छॾे तूं जो दिलकश अदामूं पूरे वयूं दिल छॾे कयो थे काबू कुर्ब में सूंह जी ॾई सट कयो थे काबू कुर्ब में सूंह जी ॾई सट मुकेरी ने कखे छॾियो तो मुकेरी ने कखे छॾियो तो पंहिंजो गुलाम करे सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे है सादगीअ में भी हुस्न थो तुंहिंजो कतलाम करे ज़बरदस्त बेहतरीन साई वठूं था नाज़रीन साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था ॾिसंदा रहो मॉर्निंग विद धरती वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं मॉर्निंग विद धरती में ख़ूबसूरत एनर्जी ख़ूबसूरत हिकिड़ो असांजो प्रोग्राम आहे जेको हली रहियो आहे ऐं लीगल एड सोसाइटी जो जेके बि कारकर्दगियूं आहिनि जीअं त लीगल एड एडवाइज़र असां वटि मौजूदु आहिनि लीगल एडवाइज़र इन सोसाइटी जा सो उन्हनि खां ज़ाहिर आहे असां इन्हनि मसइलनि ते ज़रूरु पुछंदासीं सर तव्हां ॿुधायो मतिलबु साहब त जेके असां अॻु में बि डिस्कशन कईसीं इंसान जो ज़ाहिर आहे अहिड़ा हक़ आहिनि जेके जीअं जाइदाद जा मसइला आहिनि पर्सनल प्रॉपर्टीज़ जा मसइला आहिनि असल में जेको क्रिमिनल एस्पेक्ट्स आहिनि न त जेको घर में तशद्दुद थी थिए पई उहे बि असां वटि सोसाइटी में अनफॉर्चुनेटली वॾा मसइला आहिनि इन मसइले जे हवाले सां तव्हां वटि के शिकायतूं ईंदियूं आहिनि जी इन में काफ़ी अहिड़ा केसिस हूंदा आहिनि डोमेस्टिक वायलेंस जा असां जीअं कराची में त तक़रीबन 50% माण्हुनि खे ख़बर आहे इन लॉ जे बारे में जेकॾहिं डोमेस्टिक वायलेंस थिए थो त उनजी कंप्लेन करे सघनि था त इन में हिकिड़ो सिंध डोमेस्टिक वायलेंस एक्ट बि आहे उन जे तहत जेको आहे कंप्लेन मैजिस्ट्रेट वटि फाइल थी सघंदी आहे हाणे जेके असां वटि इंटीरियर मां कॉल्स कनि था ख़वातीन आहिनि उन सां डोमेस्टिक वायलेंस थिए थो पियो उन्हनि खे इन शइ जी ख़बर कान्हे का त असां जीअं इन में कंप्लेन कयूं त हिकु त इजाज़त न हूंदी आहे वालदेन जे तरफ़ां हस्बैंड जे तरफ़ां या ॿियो को अहिड़ो वजह हूंदी आहे उहे वकील नथा वञी सघनि त असांखे कॉल कंदा आहिनि असां उनखे गाइड कंदा आहियूं त तव्हां हिन लॉ जे तहत मैजिस्ट्रेट वटि कंप्लेन फाइल करे सघो था या तव्हां थाणे ते ई कंप्लेन फाइल कयो त घटि में घटि तव्हांखे प्रोटेक्शन ॾिनो वञे त जॾहिं कंप्लेन फाइल कजे थी उनजो रद्द अमल छा थो अचे छा उन ते वाक़ई में पोइ घर वारा कंट्रोल कनि था या वरी अञा वधी थो वञे कावड़ में वधीक बि त तशद्दुद हिकिड़ो अगेंस्ट ऑपोज़िट रिएक्शन बि त अची वेंदो न कॾहिं न हिकिड़ो ईअं थींदो आहे ईअं मिसाल वठो तव्हां हस्बैंड जेकॾहिं पंहिंजी ज़ाल खे मारे थो ज़ाल उनजी कंप्लेन करे थी केस रजिस्टर थी थो वञे मैजिस्ट्रेट वटि या पुलिस वटि त हस्बैंड जे दिलि में बि हिकिड़ो डर अची वेंदो आहे त जेकॾहिं हाणे कोर्ट मूंखे अलाए छा कंदी सज़ा ॾींदी जेल मोकिलींदी या फाइन लॻाईंदी त उनखां एहतियात कंदो आहे उहो जी वार्निंग मिली वेंदी आहे त उहो कोशिशि कंदो आहे त ॿिए दफ़े अहिड़ो मामिलो न थिए जीअं औरत जेको आहे हली वञे कोर्ट वञे पुलिस में वञे हिकु त बदनामी अलॻि आहे ॿियो सज़ा अलॻि आहे फाइन अलॻि आहे ऐं जीअं बहिराड़ीअ जो अक्सर तव्हां ज़िक्र कयो त शहरनि में त सभिनी खे वेल अवेयर आहिनि सभिनी खे ख़बर आहे अहिड़ा मामला बि घटि थींदा आहिनि बहिराड़ीअ में घणो करे थींदा आहिनि छो त उते माण्हुनि खे अक्सर इन जा लॉज़ ऐं इहा बि ख़बर न आहे त इन शइ जी बि कंप्लेन करे सघिजे थी औरत इन जे अगेंस्ट बि ॻाल्हाए सघे थी या उन्हनि खे एतिरी अवेयरनेस अञा न पहुती आहे त तव्हांजो जेको बहिराड़ीअ में रहियल का औरत आहे उहा कीअं राब्तो करे थी सघे छा उहा उते उन्हनि जा के सेंटर्स आहिनि तव्हांजा लीगल एड सोसाइटी जा या हिकिड़ो ई टोल फ्री नंबर आहे उन ते ई करे असांजो जेकॾहिं कॉल ते एडवाइस वठंदा आहिनि त उहे अॻु में असांखे कॉल कंदा आहिनि असांखे उहो एडवाइस जे लाइ त असांजो हे मसइलो थिए थो त असां उन्हनि खे चवंदा आहियूं त तव्हां जेको आहे ॻाल्हियुनि जे ज़रिए अॻु में कोशिशि कयो मसइलो हल थी वञे त हिकिड़ो मेडिएशन जो प्रोग्राम बि आहे सिंध लीगल एडवाइज़री कॉल लीगल एड सोसाइटी जो उन जे तहत अगरि तव्हां कोशिशि कयो त सर्टिफाइड मेडिएटर हूंदा आहिनि उहे हस्बैंड ऐं वाइफ जे विच जो मैटर कोशिशि कंदा आहिनि रिज़ॉल्व थी वञे ऐं उनजी जेका बि कम्युनिकेशन आहे उहो कॉन्फिडेंशियल रहे जेकॾहिं उन तरीक़े सां मसइलो हल नथो थी सघे त पोइ असां उन्हनि खे गाइड कंदा आहियूं त तव्हां हाणे हीअं कोशिशि कयो हिकिड़ी एप्लीकेशन थाणे ते ॾेई छॾियो
त तव्हां सां हे मसइलो थिए थो, थी सघे थो थाणे जे तरफ़ां तव्हांजो मसइलो हल थी वञे। ठीकु। जेकॾहिं उतां बि नथो थिए पोइ असां हुनखे फाइनल एडवाइस कंदा आहियूं त हाणे तव्हां जेको आहे सिंध डोमेस्टिक वायलेंस एक्ट जे तहत मैजिस्ट्रेट वटि कंप्लेन फाइल कयो, त मैजिस्ट्रेट पाण हुनखे हस्बैंड खे नोटिस कंदो, घुराईंदो, जेके तव्हांजी कंप्लेन ठहे थी त पोइ हुन में ॿिन्ही जे पार्टीज़ खे ॿुधो वेंदो, पोइ जेकॾहिं अफेंस प्रूफ थी वञे थो त पोइ हस्बैंड खे सज़ा ईंदी ऐं आहे। कंप्लेन करण जे केतिरे अरसे खां पोइ उन जेको आहे हस्बैंड खे मैजिस्ट्रेट नोटिस मोकिले थो या ख़बर पए? जीअं कंप्लेन फाइल कयईं ऐं केस पुटअप थी वियो मैजिस्ट्रेट वटि, मैजिस्ट्रेट स्टेटमेंट रिकॉर्ड कयो लेडी जो, ऐं लेडी उन में मैजिस्ट्रेट खे लॻे थो त वाकई अहिड़ो केस आहे जंहिंमें लेडी सां डोमेस्टिक वायलेंस थियो आहे, त पोइ हस्बैंड खे नोटिस करे छॾींदो आहे त तव्हां जेको आहे न कोर्ट जे साम्हूं अपीयर थियो या पुलिस खे नोटिस कंदो आहे। फौरी तौर ते ई नोटिस अची वेंदो आहे या उन में अञा हफ़्तो ॿ कुझु टाइम लॻंदो आहे? नोटिस बसि उहो हिन में बाय पोस्ट जेकॾहिं सेंड कनि था त पोइ हुन में हुनखे इंटीमेशन अची वेंदो आहे त फलाणी तारीख़ ते तुंहिंजी तारीख़ लॻल आहे, फलाणी डेट ते तोखे कोर्ट में अपीयर थियणो आहे। ठीकु। त हाणे उहा 10 ॾींहंनि जी तारीख़ हुजे, हफ़्ते जी हुजे या महीने जी हुजे। नॉर्मली क्रिमिनल में ईअं न थींदो आहे त महीने जो वञे, घटि में घटि 5 ॾींहंनि जी हफ़्ते जी जेका कोर्ट तारीख़ ॾेई छॾींदी आहे, तव्हां हिन में अपीयर थी वञो। नियरेस्ट टाइम पीरियड जी नियरेस्ट टाइम हूंदो आहे, या पुलिस खे वार्निंग ॾींदी आहे, पुलिस खे लेटर मोकिलींदी आहे सही त हीअ कंप्लेन फाइल थी आहे, तव्हां पार्टी खे ॿुधायो त कोर्ट में अपीयर थियो। ज़बरदस्त, बहितरीनु। छो त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि असां इन करे कंदा आहियूं ऐं बार बार इन करे इन शइ खे, इन मामले खे वरजाईंदा आहियूं त किथे न किथे थी थो सघे त का असांजी उहा इंफॉर्मेशन पहुची वञे ऐं कुझु माण्हुनि खे आगाही मिली वञे, कुझु अहिड़ियूं भेनरूं मुंहिंजूं आहिनि जेके अवेयर थी वञनि त अहिड़ा लॉज भी आहिनि, इहे मामला ईअं भी हल थी सघनि था। डॉक्टर साहबा की तरफ इंदासे। डॉक्टर साहबा आप बताएं, जैसे आपने पहले भी जिक्र किया कि जो है आपका साओ सीरियल है, उसके अलावा पीसीओएस का इशू, बैक पेन का इशू और भी बहुत सारे हमारी सोसाइटी में इश्यूज हैं, तो फिर क्या वजह है कि ये पहले मसले नहीं होते थे, अब यंग एज में लोगों को ये मसले हार्ट अटैक भी हो रहे हैं यंग एज में? तो कहीं ना कहीं आई डोंट नो, पानी का मसला है, आबो हवा का मसला है। पहले तो हम नहीं सुनते थे, हमारी दादियाँ नानियाँ माशाल्लाह जो है 70s तक भी हमने देखी हैं कि वो मतलब सही और खुद किसी की मोहताजी नहीं थी, खुद चलना फिरना। अब तो भाई 40 क्रॉस किया तो जोड़ों का दर्द आ जाता है, सीढ़ियाँ नहीं चढ़ पा रही हैं जवान जवान लड़कियां। बड़ी बात ये कि डॉक्टर कहते हैं अब आपकी एज हो गई, एज रिलेटेड डिजीजेस जो है ना उसके ऊपर हम काम ये कर रहे हैं कि आपका रूटीन मेंटेन कर रहे हैं, आपका एनवायरनमेंट जो फैक्टर होता है ना, ये बहुत बड़ा एक मिसहैप है हमारे लिए कि देखिए अगर आप लोगों को मैं एक ही बात कहती हूँ उसी पे ही रहूँगी, चाहे मुझे कितना ही लोग इग्नोर करें, लेकिन जो बात है वो ऑथेंटिक है। अब जिस तरह से ये यंग एज की लड़कियां हैं, इन लोगों को अगर आपने अपना खाना पीना और सोना, आप समझते हैं आप अच्छा खा लिया, आपने टाइम पे खा लिया तो आप मतलब ठीक रहेंगे, नेवर। आपकी नींद इसके साथ कॉम्बिनेशन है। आपकी नींद जो है ना वो अगर आपने 10 बजे से लेके रात के 3 बजे भी आप उठ जाएं तो आपकी वो नींद की, वो आपकी बॉडी की सर्विस हो गई। अब प्लीज़ पेरेंट्स को मैं बहुत ज़्यादा आप लोगों से मेरी गुजारिश है कि आप लोग प्लीज़ ये अपने बच्चों के लिए करके देखिए, उनकी सेंटिमेंटल फिज़िकल कंडीशन कितनी चेंज होगी, उनको डिप्रेशन, उनको एंजाइटी सब आपकी ख़त्म होंगी, क्योंकि आप बिल्कुल खिले खिले सुबह उठेंगे, आपका मूड स्विंग नहीं हो सकता। सुबह को जिन लोगों का मूड ख़राब हो, समझो उनको केमिकल उनकी आ गया, मेंटली वो साइको जा सकते हैं, बुरे हो जाएंगे। आपके बच्चे अगर कोई सुबह उठते हैं और मूड ऑफ होता है तो समझ जाएं कि इनको अब शदीद ज़रूरत है नींद टाइम पे लेने की और इनके साथ अच्छे से बात करने की। आप 10 मिनट भी अपने बच्चे से ड्रामा कर लें, इतना ड्रामा करें कि मैं तुमसे ज़्यादा दुनिया में किसी को प्यार ही नहीं करता। इतना टाइम नहीं होता आप लोग के पास, लेकिन प्लीज़ वो टाइम निकालें। उनको स्टक हो गए वो लोग एक लाइफ में कि बस सुबह जाना है, रात को वो जागेंगे क्योंकि उनके पास एक आपने बड़ी अच्छी चीज़ दे दी है, उसका पासवर्ड आपके पास नहीं है। तो वो बच्चे जो है ना वो क्या क्या सीख रहे हैं आपको नहीं पता। बहुत अच्छी चीज़ है स्मार्टफोन, बहुत अच्छी चीज़ है। आज मैं इस उम्र में कोडिंग सीख रही हूँ, आप सोचिए कोई नहीं करेगी, कोई औरत कभी भी नहीं कर सकती। मैं वो सीख रही हूँ, जो मेरे बच्चे सीखते हैं वो मैं सीख रही हूँ और वो मैं अडॉप्ट कर रही हूँ आराम से, क्योंकि वो पिक कर लेती हूँ इतनी जल्दी, क्योंकि मेरे दिमाग में ना सुबह उठना है। 4 बजे मैं उठती हूँ और रात को 10-11 बजे मैं बिस्तर पे जाती हूँ। सही 1 मिनट के लिए मैं कुछ नहीं, इसलिए मैं ये एनर्जी के लिए ख़ास चीज़ लेकर आई हूँ। इससे आपके पीसीओस क्यों हो रहे हैं? आपके खाना गलत टाइम पे खाना, सोना नहीं,
आप लोगों को ये थायराइड की प्रॉब्लम क्यों हो रही है, आपको ये सारी ये ऑस्टियोआर्थराइटिस, ऑस्टियोपोरोसिस भी नहीं होना चाहिए, आपको क्यों हो रहा है, आपको एज हो गई है तो आपको मेनोपॉज के बाद ये जरूरी क्यों हो गया है, ये तो उससे पहले ही जरूरी हो गया है। मैंने देखा है हर औरत को ऑस्टियोपोरोसिस है। तो ये चीजें क्यों है, क्योंकि आप लोग रात को 11 बजे के बाद खाना खा रहे हैं, 10 बजे के बाद खाना खा रहे हैं, उसके बाद कोई एक्टिविटी नहीं है। आपको पता है कि आपका डाइजेशन, जो मैंने बताया है कि सूरज के जरिए, किरणों के जरिए हमारा डाइजेशन है, ये सिस्टम है, अल्लाह ने बना दिया है, इसके ऊपर रिसर्च करो, कुछ करो, नेवर कोई डिनाई नहीं कर सकता ये करने के बाद कि आपका चेहरा कैसा ग्लो करेगा। ग्लोइंग के लिए आप क्या क्या ले रहे हैं, क्या क्या कर रहे हैं, क्या आर्टिफिशियल लड़कियों को सिखाया जा रहा है कि आप बोटॉक्स लगाएं, आप फिलर्स लगाएं, आप अपने आप को बनाएं। छोटी छोटी लड़कियां अब वो 40 साल की उम्र में वो 60 की लगेंगी, ये मैं आपको लिख के दे दूं। क्योंकि जो चीजें आप सिखा रहे हैं ना बच्चों को, अपने बच्चों को आप पैसे दे दे के कह रहे हैं कि इनकी सेहत खराब हो जाए। तो ये प्लीज अपना आप जंक फूड खाएं, मैं नहीं मना करूंगी, लेकिन इन टाइम से कैसे टाइम पे खाएं आप, कि दिन के टाइम पे ताकि डाइजेस्ट हो, आप चले टाइम और सनसेट पे सारी दुनिया बाहर होना चाहिए। अगर बाहर नहीं है तो सारी खिड़कियां खोल दें, आप बाहर चले। सनसेट इज अ मेडिसिन फॉर योर होल लाइफ। अच्छा, ये मेडिसिन है। सनसेट को इतना प्यारा कहा जाता है ना, सनसेट। ये नहीं बता रहे उसमें हिकमत क्या है, इतनी बड़ी हिकमत है। मैंने उसके लिए 7 साल पढ़ा है। और 7 साल पढ़ने के बाद मैंने अपनी हर वो चीज की है, अप्लाई किया है। लेकिन माशाल्लाह हमारे मुल्क में तो ये तो एक और अच्छा आपने बहाना भी दे दिया है लोगों को कि फैमिलीज के साथ घूमने के लिए, जैसे ही सनसेट का टाइम हो, चलो कहीं आप देखें, आपके हस्बैंड का मूड खराब होगा, वो आपसे बात ही नहीं करना चाहता होगा, आप सनसेट पे उसको एक हल्की सी कोई सी बात बोल दें, आप देखिए ना उसका मूड चेंज हो जाए एकदम। अरे वाह। अब बीवी को अगर आप कुछ बोल देंगे तो बीवी आपके लिए वो सोचती रहेगी रात भर, ये क्या होगा, इतने अच्छे कैसे हो गए। अच्छा। और बच्चों के साथ आप करेंगे तो वो उनका IQ लेवल बढ़ेगा, सबसे ज्यादा ग्रोथ उनकी होगी। और साउथ सीरियल ग्रोथ के लिए स्पेशली मैंने बनाया है, सही बच्चों के लिए ग्रोथ होगी। अच्छा, तो कोई स्पेसिफिक एज है जो साउथ सीरियल खाने के लिए इंसान लाइक बच्चे भी खा सकते हैं? इसके टाइमिंग जो एज रिलेटिव जो लोग हैं उनको ये है कि उनको किस वक्त खाना चाहिए, उनको खाली पेट पे लेना चाहिए। और जो बच्चे जैसे 10-11 साल, वो तो बच्चे किसी टाइम पे भी ले सकते हैं। अच्छा, वो भी कोई मसला नहीं है। ठीक है, 10-11 साल के बच्चों के लिए तो ये एक मतलब सोना है। अच्छा। ये तो इतनी बड़ी चीज है कि आपके, सबसे बड़ी बात बच्चों का ना दिमाग को सुकून मिलेगा, सबसे बड़ी बात। आप लोग इतना बच्चों को स्टक कर देते हैं ना इन चीजों में कि बस ये करना है, ये करना है, ये करना है, वो करवाना है। ये तो पूरी फैमिली के लिए अच्छा है, आप ले लें और आप सब खाएं। आप सब खाएं। एक ने लिया, यूनिवर्सिटी में एक बच्चा था, वो अफोर्ड नहीं कर सकता था, मैं उसमें भी ख्याल करती हूँ, ऐसी बात नहीं है कि नहीं करती। जी। तो मैं ये छूट दे देती हूँ, खा लो तुम, उसके बाद तुमने, मेरे पैसे कहीं नहीं जाते। यकीन करें। और पता है, मैं इस बात पे अपने नाज़रीन को भी बताना चाहूंगी कि कुछ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि न जेके अक्सर ज़ाहिरा प्रॉफिट कंदा आहिनि, बिज़नेस कंदा आहिनि, त उनखे उनजा रूल्स एंड रेगुलेशंस एॾा हार्ड एंड फास्ट ठाहे छॾींदा आहिनि। डॉक्टर सलवर आर वन ऑफ देम जेके एॾो बहितरीन ऐं दिलि सां कमु करण वारी आहे, जो एॾो ख़ूबसूरत कमु करे थी। हिकु त पंहिंजो एॾियूं सुठियूं सुठियूं रेसिपीज़, एॾियूं सुठियूं जेके उन पंहिंजा प्रोडक्ट्स ठाहे थी, उनखे ज़ाहिरा उन शइ जे हवाले सां उन में पंहिंजी ऑनेस्टीअ सां कमु थी करे। ॿियो वरी अगरि केरु अफोर्ड नथो करे सघे त उनजी एॾी ख़ूबसूरत तरीक़े सां हेल्प करे थी, त चए थी पैसनि जो त मसइलो ई न आहे, तव्हां अॻु में ट्राई करे वठो, तव्हांखे फ़ाइदो थिए, तव्हांजी दिलि चए, पोइ तव्हां भली आराम सां कॾहिं कॾहिं बि, छो त ज़ाहिरा उन में हिकिड़ी इन्वेस्टमेंट ऑलरेडी थियल आहे। इहो प्रोडक्ट आहे जेको तव्हांजी सिहत खे एॾा फ़ाइदा ॾिए थो। असां 100 अहिड़ियूं शयूं खाऊं था जेके फ़ाइदे नथियूं ॾियनि, पोइ बि असां ख़र्चु कयूं था उन्हनि ते, त छो न अहिड़ी जाइ ते ख़र्चु कजे जेका फ़ाइदेमंद हुजे। बेहतरीन तव्हांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे डॉक्टर सरवत, आपने जो भी हमें बताया, सारे आपकी चीज़ें थी, सारी टिप्स बहुत हमेशा के लिए, हमेशा ऐसा हुआ है कि काम आई हैं। थैंक यू सो मच आपके टाइम के लिए, और बहुत हमेशा बड़ा अच्छा लगता है, बड़ा मज़ा आता है आपसे बात करने का, और वक्त का पता नहीं चलता, वो ऐसे गुजर जाता है। माशाल्लाह। आज भी हमारे प्रोग्राम का वक्त जो है वो ख़त्म हो गया है ऑलमोस्ट। ऐं ज़ाहिरा प्रोग्राम जे वाइंड अप जे खां अॻु में जेके असां वटि गेस्ट हूंदा आहिनि उन्हनि सभिनी खे उन्हनि जा असां थोराइता हूंदा आहियूं, त पोइ वरी थैंक यू चवंदा आहियूं उन्हनि सभिनी खे, त उन्हनि असांखे टाइम ॾिनो आहे। ऐं मेतलो साहब, तव्हांजो बि थैंक यू सो मच। ऐं को फाइनल मैसेज आहे अगरि तव्हां ॾियणु चाहियो ॾिसंदड़नि खे? जी, मां हिन में इहो ई चाहींदुमि, जेकॾहिं कंहिंसां को इशू थिए थो
ऐं मुआशरे में हर क़िस्म जा इशू हूंदा आहिनि, ज़रूरी न आहे त प्रॉपर्टी या डोमेस्टिक वायलेंस या फैमिली मैटर हुजे। उन खां अलावा बि कॾहिं कंहिंसां को मसइलो थिए थो ऐं उनखे वकील सां ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, पर उन लाइ ईज़ी न आहे कंहिं वकील ॾे वञे उन खां मशवरो वठे, त असांजो टोल फ्री नंबर आहे 0800 70 उन ते 9 to 5 कॉल करे सघनि था, पंहिंजो मसइलो ॿुधाइनि ऐं उनजो जेको हाई कोर्ट रजिस्टर एडवोकेट्स आहिनि उन्हनि खां पंहिंजे मसइले जो कानूनी हल वठी सघनि था। सही, ज़बरदस्त। डॉक्टर साहब, आप कोई फाइनल मैसेज देना चाहें अगर? बस मैं यही मैसेज दूंगी कि आप लोगों को किसी भी तरह से अपने आप को बहुत ही ज़्यादा अपना ख्याल करना है। अपने ज़्यादा जब आप अपने से प्यार करेंगे ना तो आप सबसे प्यार करेंगे। क्या बात। अल्लाह ताला ने कहा है ये भी आपके जिस्म की भी ज़कात होती है, वो देना बहुत ज़रूरी होती है। और अपने बच्चों का ख्याल कीजिए और मेरी बातों में प्लीज़ अमल कीजिए। इंशाअल्लाह ताला आप लोग कभी भी बुरे नहीं होंगे इंशाअल्लाह। अरे वाह, क्या बात है, एवर ग्रीन रहेंगे। ऐं ज़बरदस्त हा जेको मैसेज भी आहे ऐं हिन ख़ूबसूरत मैसेज ते प्रोग्राम जो वाइंड अप कंदासीं। वेंदे वेंदे जिगर जलाल साहब जो ख़ूबसूरत कलाम, एनर्जेटिक कलाम ॿुधंदासीं ऐं उमेद कयूं था तव्हांखे अॼु जो प्रोग्राम सुठो लॻो हूंदो, इंफॉर्मेटिव लॻो हूंदो। सुभाणे वरी ख़ूबसूरत महिमाननि सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे वलिकार कंदासीं मॉर्निंग विद धरतीअ में। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, असांखे दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह भाई। बिस्मिल्लाह। हाल आजो भाई, बिस्मिल्लाह। हे असांजो दोस्त आहे, मक्की पाक शहर में रहंदो आहे, अब्दुर रहमान फिरोई, जंहिंजो कलाम लिखियल आहे। छो त कंहिंखे सूर थोरा, कंहिंखे घणा, पर आहिनि ई आहिनि। ते शायर चए थो, जह यार दे यार हजार होवल, ओह यार को यार न समझी। जह यार दे यार हजार होवल, ओह यार को यार न समझी। हद चूं वध जड़ा प्यार करे, ओंदे प्यार को प्यार न समझी। होवे यार ते देवे खार, उंदी खार को खार न समझी। गुलाम फरीदा ओ यार जितना भी गरीब होवे, उनकी संगत बेकार न समझी। वो वे सकारा यार कराई, वे सकारा यार कराई। वो तरह तरह जोत फकीर बनाई, तरह तरह जोत फकीर बनाई। वे सकारा यार कराई, वे सकारा यार कराई। तरह तरह जोत फकीर बनाई, तरह तरह जोत फकीर बनाई। मेहना मिलन था, तुझे खातिर मेहना मिलन था। तुझे खातिर मेहना मिलन था, तुझे खातिर मेहना मिलन था। वो गवाह जो यारी निभाई, वो विवाह जो यारी निभाई। तरह तरह जोत फकीर बनाई, तरह तरह जोत फकीर बना। वो वे सकारा यार कराई, वे सकारा यार कराई। तरह तरह जोत फकीर बनाई, तरह तरह जोत फकीर बनाई। शादा केदा कट्यामू।
छादा केॾा कटामूं पोइ बि तोखे रहम न आयो पोइ बि तोखे रहम न आयो दर दर जो तो फ़क़ीर बणाई दर दर जो तो फ़क़ीर वे सकारा यार कराई वे सकारा यार कराई दर दर जो तो फ़क़ीर बणाई दर दर जो तो फ़क़ीर बणाई अब्दुर्रहमान बिरोही अखां तो अब्दुर्रहमान बिरोही अखां तो अब्दुर्रहमान बिरोही अखां तो अब्दुर्रहमान बिरोही अखां तो पंहिंजा प्यारा सभु छॾायई पंहिंजा प्यारा